दादा जय झूलेलाल, भली करे आया, ॾाढी ख़ुशी थी, ॾाढो सुठो लॻो। जय झूलेलाल किशू साईं। मूं तव्हांखे ॿुधायो पई त सिंधी संगत जॾहिं असां शुरू कईसीं उनखे अॼु 21 साल थी विया आहिनि। इट्स NGO रजिस्टर्ड, ऐं इन खां सवाइ असांजी जेका संस्था आहे उहा 21 सालनि खां वठी जुदा जुदा कम ॿोली खे प्रमोट करण जा करे रही आहे। अॼु उन्हनि जो जेको चेयरमैन आहे श्री मोहन गियाणी आहे। हा, हाणे मिस्टर मोहन गियाणी जी शिकिल मूंखे ॾिसणु अचे पई। त असांजे हिन प्रोग्राम जी जेका असीं शुरूआति था कयूं, असांजो मूं तव्हांखे ॿुधायो पई त फाउंडर डायरेक्टर्स फाउंडर मेंबर्स हुन में हिकु मां हुअसि, हिकु दादा मूर्ज मंगनानी हो ऐं ॿियो डॉक्टर मोती प्रकाश हो। डॉक्टर मोती प्रकाश जो गीत असीं हर दफ़े हर प्रोग्राम में हर ॻाल्हि में असीं ॻाईंदा आहियूं ऐं चवंदा आहियूं, आंधीअ में जोति जॻाइण वारा सिंधी ऐं ख़ाक खे सोन बणाइण वारा सिंधी। असीं उहे ई सिंधी आहियूं जेके पंहिंजी ॿोलीअ जे लाइ सिर क़ुर्बान करण लाइ अॼु तयारु आहियूं। त दादा मोहन गियाणी, तव्हां सां हाणे अर्ज़ु आहे त तव्हीं शामिल थियो ऐं हिननि सभिनी सां वेलकम स्पीच ॾियो। मुंहिंजा मुइज़ भाउरो ऐं भेनरो, चवंदा आहिनि त जर्नी ऑफ 1000 माइल्स स्टार्ट विथ वन स्टेप। मूंखे ॼाण आहे असांजो रस्तो सवलो कोन्हे, पर तव्हां सभु ॼाणो आहियो, तव्हां सभु अनुभवी आहियो। असां ज़रूरु पंहिंजे मंज़िल ते पहुचंदासीं, पोइ भली केतिरी बि ॾुखी हुजे या डिघी हुजे। हुन आशा सां, हुन आस सां मां तव्हांजो स्वागत थो कयां हिन मीटिंग में। सरकार नई एजुकेशन पॉलिसी जो ऐलान कयो आहे, जंहिं मूजिबि पहिरें दर्जे खां 5 दर्जे ताईं पंहिंजे मादरी ॿोलीअ में ई तइलीम ॾियण जो बंदोबस्तु कयो वञे, अहिड़ो ऐलान कयो वियो। बदकिस्मतीअ सां केतिरनि सबबनि जे करे असां 2 या 3 जनरेशन्स विञाए चुका आहियूं, ऐं हाणे असांजे लाइ इहो हिकिड़ो मौक़ो आहे त असां पंहिंजनि फ्यूचर जनरेशन्स खे वरी पंहिंजे ॿोलीअ सां रिकनेक्ट कयूं। छाकाणि जो असां दुनिया जे कहिड़े बि हिसे में वञूं, असां सदाईंदासीं त सिंधी, ऐं सिंधी बिना सिंधी ॿोलण ॼाणण जे हिकिड़ी अजीब ॻाल्हि नथी लॻे त भई असां सिंधी आहियूं ऐं असांजे सिंधी ॿारनि खे सिंधी ॿोली न अचे त उन्हनि खे ॿियनि जे साम्हूं केतिरो शर्मसार थियणो पवंदो। उन हालत खे हाणे असांखे मौक़ो मिलियो आहे त बदिलाए। ऐं जीअं नारायण श्याम चयो आहे, गंगा जमुना अमृत अमृत, लेकिन थंज त सिंधु आहे। आख़िर असांजी जेका पवित्र भूमि आहे, किथे बि वेंदासीं माउ जे नारे जा उन भूमिअ सां असां ॻंढियलु रहंदासीं। जोग्राफिकल हदूं त बदिलदियूं आहिनि, ॿोलीअ जूं हदूं कुदरती थींदियूं आहिनि, ऐं असां कुदरती तौरु उन ॿोलीअ जे जोग्राफिकल हिसे सां जुड़ियल आहे। वासुदेव मोही चयो आहे त मूंखे 3 ॿोलियूं वणंदियूं आहिनि। अंग्रेजी मूंखे रोटी ॾींदी आहे, हिंदी मूंखे पंहिंजे मुल्क सां जोड़ींदी आहे, ऐं सिंधी मूंखे सपना ॾींदी, जेका ॿोली असांखे सपना ॾेई सघे थी, जंहिं ॿोलीअ में असां घणो सोचे सघूं था, घणो अॻिते वधी सघूं था। उन ॿोलीअ जे तालीम जे लाइ तव्हां तइलीमी माहिर हिते गॾु थिया आहियो, ऐं मुंहिंजी हिकिड़ी चाहना आहे त कंहिं क़िस्म जो असांजे साम्हूं 2 मसइला आहिनि। हिकिड़ो त माइटनि में सुजाॻी पैदा करणी आहे
अवेयरनेस पैदा करणी आहे त ॿोलीअ जी अहमियत केतिरी आहे, जेका सरकार महसूस कई आहे, पर हाणे माइटनि खे उहा महसूस करणु आहे। ऐं ॿियो त जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे पढ़ण जो तरीक़ो कहिड़ो हुअणु खपे, सिलेबस कहिड़ो हुअणु खपे, तव्हां सभु टैली में माहिर आहियो, उहो सभु तव्हां ते छॾियल आहे। मूंखे पक आहे त तव्हां को रस्तो ॻोल्हे कढंदा ऐं हिननि लफ़्ज़नि सां मां टैली में माहिरनि जे विच में न वेही करे तव्हां खां मोकल वठंदुसि। हा, तव्हां सां गॾु ज़रूरु आहियां, पर हाणे तव्हां पंहिंजी कार्रवाई शुरू कयो ऐं मूंखे पक आहे त कंहिं बाग़ ते कंहिं रस्ते ते पोइ ज़रूरु पहुचंदासीं। महिरबानी। ॾाढो सुठो लॻो साईं मोहन गियानी साहिब, तव्हांजा इहे अखर सचमुच हिन मौक़े जे मौज़ून आहिनि ऐं असीं सभु इहा ई उमेद कयूं था त सभिनी जो साथ मिलंदो त असीं पहाड़ बि लतारे अॻिते वधी वेंदासीं। सो हाणे असीं जेका ॻाल्हि करे रहिया आहियूं उहा इहा करे रहिया आहियूं त पहिरीं ॻाल्हि त तव्हां सभई असांजे चवण ते हिन तव्हां सॾु उनाहे असांजे हिन प्रोग्राम में आया आहियो, उन लाइ तव्हां सभिनी जी दिली आजियां आहे। महिरबानी चवण जो वक़्तु न आहे, छो जो असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त पंहिंजी मातृभाषा लाइ जेको कुझु थी सघे उहो गॾिजी करे कयूं। ऐं मां इहो बि चवंदसि त अॼु असां वटि केतिरा सारा सिंधीअ सां जुड़ंदड़ जोड़ियल इंसान माण्हू सभु गॾु थिया आहिनि, उन्हनि जे मन में पंहिंजी ॿोलीअ लाइ जेको प्यारु आहे उहो बिल्कुलु ज़ाहिर आहे। अच्छा, सो मूं चयो पिए त असांखे पंहिंजे सिर कोशिशि करणी आहे त ॿारनि खे शुरूआति खां जेका हीअ पाढ़ण जी पॉलिसी सरकार जे तरफ़ां शुरू थी आहे उनखे असीं सिंधीअ सां ख़ासि करे उनजो फ़ाइदो कहिड़े नमूने में वठूं। असांखे इन जे लाइ काफ़ी कुझु करिणो आहे, इन जे लाइ असांखे घणेई ॻाल्हियूं करणियूं आहिनि, घणनि ई सभिनी सिंधियुनि जो साथ खपे। इन लाइ पहिरीं ॻाल्हि जीअं साईं चई त सभिनी माण्हुनि खे ॿुधाइणो आहे त तई माइट आयो ऐं माइटनि खे जेको घणे में घणो नाराज़ पोइ थिए थो उन्हनि खे सम्झाइणो आहे। उन्हनि जे अॻियां असांखे एडुकेशन जा के वीडियोज़ जेके माहिरनि ॾिना आहिनि ऐं पास कया आहिनि। Asha ji, I am there. Okay, you are there. Okay. Yes. Okay. ॾाढी घणी ख़ुशी थी तव्हीं आया आहियो त सचमुच असांखे ईअं चइजे त दिल्ली हिकिड़ो सपोर्ट जे बल मिली वियो आहे। मां तव्हांजी सचमुच शुक्रगुज़ार आहियां। पर असांजो प्रेसिडेंट मिस्टर किशु मनसुखानी वो अची विया साईं, वो अची विया मेन 100% तव्हीं सम्झो कि HSNC बोर्ड अची वई। ॾाढो सुठो लॻो, मूंखे ॾाढो सुठो लॻो। दादा किशु अची विया न त बाक़ी सभु असांजो बोर्ड में सभु ट्रस्टीज, सभु टीचर्स, प्रिंसिपल सभु अची विया। इहे सम्झी वञो फुल रेप्रेजेंटेशन फॉर सिंधी टीचिंग लर्निंग। तव्हीं जीअं चईंदा तव्हां बसि हिकिड़े सां तव्हीं ॻाल्हायो त सभु कुझु थी वेंदो तव्हांजो कमु। 45,000 स्टूडेंट्स तव्हांजा आहिनि। ॾिसो, तव्हां एतिरी दिलि सां ॻाल्हि चई आहे इहा जेका मां तव्हांखे चई सघां थी त दादा खे बि ॾाढी वणी हूंदी, छाकाणि हूअ बि कंहिं संस्था जो जेकॾहिं को हेड हूंदो आहे, जेकॾहिं कंहिं संस्था जो हेड आहे त उहो माण्हू सॼी संस्था खे रिप्रेज़ेंट करे थो ऐं बाक़ाइदे असीं इन जे करे ॾाढो ख़ुशि आहियूं। सो किशु साईं आया आहिनि, महिरबानी। अच्छा, हाणे असीं जेका ॻाल्हि करे रहिया आहियूं त असां पंहिंजे हिन ॿोलीअ खे ज़िंदा रखण जे लाइ हर मुमकिन कोशिशि पिया कयूं ऐं इन जे लाइ असीं चाहियूं था त के स्टेप्स जेके असांखे खणणा आहिनि उन्हनि मां पहिरीं त सभिनी माइटनि में जेकॾहिं असीं इन्हनि ॿारनि खे पाढ़ींदासीं, पंहिंजी ॿोलीअ ते नाज़ करणु सेखारींदासीं, तंहिंजे करे असांखे इन जे लाइ केतिरा रिसोर्सिस खपंदा, छा खपंदा, उनजी असां नंढी वॾी लिस्ट ठाही आहे। असां इन जे लाइ हेड ऑफ इंस्टीट्यूशन्स आहिनि, उन्हनि सभिनी सां राब्तो करिणो आहे। असांखे इन्हनि लाइ किताब ठाहिणा आहिनि, असांखे नओं सॉफ्टवेयर जोड़णो आहे। टेक्नोलॉजी जे मदद सां असांखे अहिड़ियूं ई ॻाल्हियूं करणियूं आहिनि जेके अप टू द मार्क आहिनि अॼु जे
दौर में इन खां सवाइ असांखे घटि में घटि टीचर्स, असांजूं जेके टीचर्स आहिनि हिन वक़्तु शायदि कंप्यूटर सां एतिरो जुड़ियल न आहिनि या केतिरनि खे कंप्यूटर वग़ैरह जी ॼाण घटि वधि आहे, त असांखे उन्हनि जी सिख्या जो बंदोबस्तु करणो आहे, कोर्सिस हलाइणा आहिनि, रिफ्रेशर्स कोर्सिस हलाइणा आहिनि। ऐं सिंधी ॿोली जेकॾहिं असांजे ॿारनि खे शुरूआति खां असीं सेखारियूं था त उनजे लाइ उन्हनि खे कहिड़ा किताब, कहिड़ा ऑडियो वीडियो खपनि, असांखे उन्हनि जी सॼी बंदोबस्तु करणो आहे, जंहिंमें असांखे तव्हां सभिनी जो साथ खपे। पैसनि जी ॻाल्हि न करियो, सिंधियुनि वटि दिलि बि आहे, पैसा बि आहिनि, जॾहिं वक़्तु ईंदो तॾहिं पाण ई सभु गॾिजी वधीक अॻियां ईंदा। तंहिंजे करे मां चवंदसि त असांजी भेण मायाशाणी आई आहे असां वटि। दादा किशू सर, तव्हां ॻाल्हाइण पसंदि कंदा? ॿ चारि वर्ड्स ताईं चओ, पोइ साईं निरंजन खे चवंदासीं। निरंजन सर ॻाल्हाए पोइ मां ॻाल्हाईंदुसि। ओके, सो ओवर टू यू साईं, तव्हीं चओ हाणे, पहिरीं तव्हीं ॻाल्हायो जीअं भाउ चवनि था। बस हिकिड़ो त फर्स्ट हैप्पी टीचर्स डे सभिनी खे। ही विशिस आहिनि कि भाई टीचिंग लर्निंग जीअं आशा जी कनि था, कंटिन्यूअस टीचिंग, कंटिन्यूअस लर्निंग, कंटिन्यूअस पैशन आशा जी ॾेखारीनि था। उन्हनि जे लाइ घणो घणो वाधायूं, घणो घणो थैंक यू। ऐं तव्हीं ही क्रिएटिव कमु वेठा करियो, ही एक्चुअली असांजी ॿोली जे लाइ सेवा तव्हीं जो करियो वेठा, जे पैशन सां तव्हीं करियो था, Oh, I cannot say thank you very much for that. ॿी ॻाल्हि आहे कि असीं जेतिरो बि थी सघे एजुकेशन इंस्टीट्यूशन्स में असीं सिंधियुनि खे हेल्प करियूं था। असांजी रिज़र्वेशन आहे ऐं उन्हनि खे असीं कीअं बि वधायूं वेठा। पर तव्हीं जे सिंधी ॿोली करण में जे तकलीफ़ आहे त हू आहे कि भई असांखे रिस्पॉन्स नथी मिले। लास्ट ईयर असीं स्पेशली MA इन सिंधी शुरूआत कयोसीं, त असांखे 7 के 9 स्टूडेंट्स मिलिया। त फर्स्ट टाइम MA इन सिंधी पाण HSNC यूनिवर्सिटी जे शुरूआत कया आहियां। त दिस इज द फर्स्ट टाइम यूनिक कि भाई नॉट ओनली बोली बट एजुकेशन वाइज MA सिंधी असीं हुते उल्हासनगर में करिया। उनमें आई वुड से दैट मिस्टर मनसुखानी जो सबसे खां वधीक रोल आहे। त आई वांट टू थैंक यू एंड वी विल डू आवर लेवल बेस्ट। असांजे विच में असांजा कोऑर्डिनेटर्स आहिनि श्री ईश्वर ठाराणी जी, जेके असांजे तमामु सुधार सभा जा प्रेसिडेंट आहिनि ऐं इहा सुधार सभा 100 साल पूरा करे चुकी आहे पंहिंजे कमकार जा। ऐं असीं हिननि खे हाणे रिक्वेस्ट कंदासीं त उहे तव्हां सां मुखातिब थियनि पहिरीं। त हाणे असीं जेका ॻाल्हि करे रहिया आहियूं ईश्वर ठाराणी जी, अॼु उन दादा हरि सुंदर जा सुपुत्र आहिनि जेके अॼु बि ज़ोर शोर सां सिंधी ॿोलीअ लाइ कमु करे रहिया आहिनि। ओवर टू यू साईं ईश्वर साईं, तव्हां पंहिंजो माइक अनम्यूट कंदा ऐं हाणे ॻाल्हाइण जी शुरूआत कंदा। आशा, हा जी, आवाज़ अचे पियो? ॿुधाए बिल्कुलु बिल्कुलु क्लियर आहे। हा, असांजा सभई साथी भाउर भेनर, अॼु तमामु पवित्र ॾींहुं आहे। उस्तादनि, मास्तरनि, मास्तरियाणियुनि, गुरुनि जो ॾींहुं। ऐं जेके बि मौजूदु आहिनि, चाहे उहे बाय प्रोफेशन अध्यापक न हुजनि, जंहिं बि नमूने में सिंधी ॿोलीअ सां जुड़ियल आहे, त उहे उस्तादनि जे कैटेगरी में अचनि था। तंहिंजे करे सभिनी खे श्रद्धा, प्यार ऐं कुर्ब सां अॼोके ॾींहं जो वाधायूं। नई तइलीम पॉलिसी जंहिं ते अॼु असांखे ख़ासि वीचार कंदो आहे, सा अखियूं खोलींदड़ आहे। मुंहिंजे हिसाब सां रिवोल्यूशनरी सोच जी पैदाइश आहे ऐं तमामु घणनि तइलीमदाननि, साहित्यकारनि, एजुकेशन खे रन करण वारा जेके आहिनि, जेके प्लानर्स आहिनि, एडमिनिस्ट्रेटर्स आहिनि, उन सभिनी जे एक्सपर्ट्स जे मदद सां जेका पॉलिसी ठही आहे, सा मां जेकॾहिं ॿी तरह चवां त तमामु दुख जी ॻाल्हि आहे त 74 साल ताईं ही देश, सेंट्रल गवर्नमेंट, स्टेट गवर्नमेंट, असीं सभई इंक्लूडिंग सिंधी,
सुम्हिया पिया हुआसीं। ईअं न आहे त कमु कोन थियो आहे, जेतिरो कमु थियो आहे, जिन हालतुनि में थियो आहे, हर शहर में थियो आहे, उहो तमामु साराह जोॻो आहे। पर जंहिं गहराईअ में कमु थियणु खपंदो, जेको सोच थियणु खपंदो, सो जे सिंधियुनि खे न आयो आहे त ॾोह ॾियणु न खपे, चवां सॼे मुल्क में कंहिंखे कोन आहे। सेंट्रल गवर्नमेंट ऐं स्टेट गवर्नमेंट ॿिन्ही खे कॉन्करेंट लिस्ट में जवाबदारी हुई तइलीम जे बारे में सोचणु ऐं कदम खणण जी। पर असांजे लाइ तमामु दुख जी ॻाल्हि आहे त उन हिल ताईं 74 सालनि में एजुकेशन हुननि जोड़ी आहे प्राइमरी स्कूल खां वठी। माना जॾहिं 5-6 साल जो ॿार थिए थो तॾहिं सरकार जे हिसाब सां तइलीम शुरू थिए थी। ही पहिरीं डॉक्यूमेंट आहे जेका चवे थी त 2 खां वठी जेको 7-8 सालनि जो अरसो आहे सो एजुकेशन जो आहे। जेकी रिकग्निशन जेका 6 साल में ॾिनी वञे थी, तंहिंजी जेका ज़रूरत आहे सा प्राइमरी खां बि पहिरीं प्री प्राइमरी, ऐं न फ़क़ति प्री प्राइमरी में एजुकेशन, पर उन प्री प्राइमरी जा जेके 2 हिसा कया अथनि, तंहिंमें 0 खां 3 साल उहो बि एजुकेशन जो हिसो आहे जेको हिन पॉलिसी जे दायरे में थो अचे, ऐं 3 सालनि खां 8 सालनि ताईं जेको ॿियो दाइरो आहे उन जे बारे में बि इहा पॉलिसी ठहे थी। अॼु इन तइलीम पॉलिसी जे पहिरें पेज जे पहिरीं पॉइंट जे पहिरीं सिट में जेकॾहिं असीं नज़र कंदासीं त असांजूं अखियूं खुली वेंदियूं हली। उहा चवे थी over 85% of a child's cumulative brain development occurs prior to the age of 6, indicating the critical importance of appropriate care and stimulation of the brain in the early years in order to ensure healthy brain development and growth. And पॉलिसी के जेको शुरूआत में नालो ॾिनो अथनि ECCE, जंहिंजो पूरो लफ़्ज़ आहे अर्ली चाइल्डहुड केयर एंड एजुकेशन। उन जे लाइ हिननि चयो आहे प्रेज़ेंटली quality ECCE is not available to crores of young children, particularly disadvantaged backgrounds. And they carry a policy jo universal provisioning of quality early childhood development care must be achieved as soon as possible. The latest deadline जेका हुन ॾिनी आहे सा आहे 1928 ऐं हींअर असीं 2021 में आहियूं। ज़रूरी आहे जेको हिन पहिरियों हिसो खयो आहे 0 खां 3 सालनि जो, जंहिंजो पढ़ाई जो वास्तो घर सां आहे, पर असीं घर कलेक्टिव तरीक़े सां नाकामयाब रहिया आहियूं इंडिया में ॿारनि खे उहे संस्कार ॾियण में, उहा सुती प्यारण में, जंहिंसां हुननि खे मेजॉरिटी खे सिंधी हुजण ते फ़ख्रु हुजे ऐं इहा ॼाण हुजे त सिंधी जीन्स जेके असां सभिनी में पयूं आहिनि से छा छा अंदर में भंडार नॉलेज जा रखनि थियूं, ऐं उन्हनि खे जे पूरी तरह ॿाहिरि अचण जो मौक़ो मिले त कहिड़ी दुनिया जी क़ौम आहे, कहिड़ी जाति आहे, कहिड़ो धर्म आहे जंहिंखां असीं कंहिंखां बि पुठिते थी सघूं। दुनिया जे हर कुंड कुछ में जेकॾहिं सिंधी फैलिया आहिनि तूं प्रूव वेठो करे त हालतूं केतिरियूं बि अणांगियूं छो न रहियूं हुजनि, चाहे असांजे वॾनि खे 4-4 महीना समुंड जे जहाज़नि में वञी बि अफ्रीका में पहुचणो पियो, तॾहिं बि उन्हनि हिमत करे उते वञी धंधा कया ऐं सॼे दुनिया में अॼु करे था। हाणे इन 2 जेके फेज़िस आहिनि तंहिंमें 0 खां 3, तंहिंमें जेकॾहिं माइटनि खे पंहिंजी उहा ॼाण न आहे
त हीअ पॉलिसी उन्हनि खे बि इन 0 to 3 वारी एज ग्रुप लाइ बि काफ़ी मयार में मसालो ऐं सहूलियतूं प्रोवाइड कंदी त इहो पहिरियों पार्ट जंहिंमें इन 85% मां लॻभॻि मुंहिंजे हिसाब सां 60% कमु त घर जो पहिरियां शुरूआत थींदो, 60 नहीं तो 50% जो कमु त हिननि पहिरियों 3 सालनि में ॿार जी ज़िंदगी में ठहे थो ऐं ॿियो अटिकल 30% इन 3 खां 8 सालनि जी उमिरि में। त इहा सॼी पॉलिसी जेकॾहिं असांजी ज़िंदगी जो ब्रेन डेवलपमेंट जो 80% हिसो कवर करे सघे थी घर में शिक्षा में, ऐं जंहिंखे असीं प्री प्राइमरी या अर्ली प्राइमरी इन ॿिन्ही खे गॾु हिननि जंहिंखे फाउंडेशन कोर्स जो नालो आहे ऐं जंहिंखे 5 सालनि जो कयो आहे, जंहिं नर्सरी KG1 KG2 जेके नाला वाक़ुफ़ आहियूं, जेके प्री प्राइमरी जा 3 साल उहे प्लस प्राइमरी जो नंढो हिसो 2 सालनि जो खणी उहो 5 सालनि जो हिकिड़ो जंहिंखे फाउंडेशन कोर्स चवंदा, जेको 30 साल ऐं जेको एडमिशन जे वक़्त खां वठी वेंदे 8 साले ताईं ॿार पूरा करे सघंदा। उन जे लाइ सॼो मसालो तयारु करण जी जवाबदारी हुननि ॾिनी आहे NCERT ऐं उहा जल्दी पंहिंजो साम्हूं असांजे आणींदी। पर तंहिं विच में उहो रस्तो कहिड़ो आहे तंहिंजी ॼाण हीअ पॉलिसी बख़ूबी रूप सां असां सभिनी खे ॾिए थी त घर में को अलफ़ बेबला शुरूआत कोन थींदी, ॿार खे त माउ वटां लोलीअ सां शुरूआत थींदी, घर में सिंधी माहौल सां थींदी। को झूलेलाल साईं जे घर में तस्वीर या को स्टैचू हूंदो जेके ॾिसंदा, जेके कहाणियूं ईंदियूं उन जो ज़िक्र थींदो, उहो सिंधीअ में थींदो। तॾहिं वञी माता खां पोइ पिता ऐं ॿिया घर जा भाती आहिनि ऐं वेझा अज़ीज़ जेके हिन मोस्ट फॉर्मेटिव पीरियड आहे जेको 30 साले ताईं 3.5 साले ताईं, तंहिंमें पहिरीं जवाबदारी कंदी। उन लाइ कंहिं बि किताबनि जी ज़रूरत कोन्हे। रांदि रांदि में प्यार प्यार में नंढड़नि नंढड़नि कहाणियुनि ड्रामास ऐं इन्हनि नमूननि सां शुरूआत घर में कराईंदा, जंहिंजी गाइडलाइन असांखे मिली सघे थी आराम सां। अचो त हुन स्टेज जी ॻाल्हि करियूं जेका फॉर्मल एजुकेशन या फाउंडेशन कोर्स वारी शुरू थिए थी, जंहिंखे पहिरियां 5 साल 3 साल प्री प्राइमरी जा ऐं 2 साल प्राइमरी जा गॾे। उन जे लाइ ख़ासि क़िस्म जे टीचर्स जी ट्रेनिंग ज़रूरत आहे। जेके एग्ज़िस्टिंग टीचर्स आहिनि तिन खे बि उहा थोरे वक़्त जी ट्रेनिंग वठण खां पोइ हू उन जे क़ाबिल सम्झा वेंदा त इन फाउंडेशन कोर्स लाइ स्कूलनि में हू करे सघनि। ऐं ॿी हिकिड़ी वॾी नई सहूलियत जेका आहे, असांजे सिंधी मैनेजमेंट जा हलंदड़ सॼे भारत में स्कूल जेकॾहिं हिननि सां गॾु हिकिड़ो नओं नंढो स्कूल जेको फाउंडेशन कोर्स जो हुजे ये शुरूआत कनि, छाकाणि त इहे सभु स्कूल जेके अंग्रेज़ी या हिंदी या मराठी या गुजराती या ॿियनि ॿोलियुनि में पढ़ाई कनि पिया, उन्हनि खे जॾहिं असीं हिन वक़्तु चवंदासीं स्विच ओवर करणु त ॾाढियूं रेज़िस्टेंस उन जे दिमाग़ में अची सघे थो। फिर हू थींदो एडमिशन जो छा थींदो, नॉन सिंधी ॿारनि खे एडमिशन जेके ॾींदा उन्हनि जो छा थींदो, घणेई सुवाल ईंदा। हालांकि असीं उन्हनि सुवालनि जा जवाब लाइ हमेशह तयारु थियूं, पर हिकिड़ो उन जो सवलो सुझाव पहिरियों नंबर आहे त हिकिड़ो नंढिड़ो स्कूल जेको इन फाउंडेशन कोर्स साॻियनि प्रोमिसिस में जेकॾहिं असीं शुरू कयूं था त उहो बाय द टाइम तां ॿार निकिरी ऐं प्राइमरी जी अपर प्राइमरी वारे हिसाब में पहुचंदा, तेसि ताईं सभु संस्कार, सिंधी ॿोली जी ॼाण, सिंधी साहित्य जी ॼाण ऐं पंहिंजी सही सुञाणप, असांजी सेंस ऑफ आइडेंटिटी छा आहे, असांजो वजूद छा आहे। असीं अमेरिका में वञी अमेरिकन सिटीज़न थी वञूं पर सिंधी आहियूं, पर अमेरिका जे सिटीज़नशिप खां पोइ असीं पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन आहियूं, इंडियन्स ई कोन आहियूं। असांजा वॾा छाकाणि त हुते हुआ तंहिंजे करे इहो नालो थो ॾिनो वञे, माना ॿिए मुल्क में वञण सां इहो जेके स्कूल असीं शुरू करायूं था ऐं उन खां पोइ मथे स्टेज ते अञा बि जेके कंटिन्यू करणु चाहींदासीं 5 स्टैंडर्ड ताईं
सिंधी ॿोलीअ में, हिंदीअ में ऐं स्टेट जी जेका ॿोली आहे, इहे 3 ऑप्शन्स आहिनि। हिन वक़्त ताईं पॉलिसी इंग्लिश लाइ उहो परमिट कोन थी करे, माना फाउंडेशन कोर्स पॉलिसी त इहा ॻाल्हि चए थी त आइदर नेशनल लैंग्वेज और स्टेट लैंग्वेज और मदर टंग, इहे 3 ॻाल्हियूं आहिनि। त जेकॾहिं इन क़िस्म जी शुरूआति करियूं था त असांजा अॻिते जूं तकलीफ़ूं जेके आहिनि से काफ़ी हल थियूं। ऐं जेको अपर प्राइमरी वारो सेक्शन आहे, 3rd 4th 5th वारो, तंहिंमें बि असांखे हक़ु आहे त असीं सिंधी माध्यम सां ॿारनि खे पाढ़े सघूं था। जे चाहियूं, न चाहियूं, असीं चाहियूं असांखे महसूसु थिए त कॉम्पिटिशन्स में दिक़तूं थींदियूं, अॻिते हली उन्हनि खे नौकरियुनि में दिक़तूं थींदियूं, उन ॻाल्हियुनि ते अलॻि वेही ॻाल्हाईंदासीं त नौकरियूं थियण न खपनि, छाकाणि त असीं सभई उन दौर मां गुज़री चुका आहियूं। सिंधी माध्यम सां मैट्रिक पास करण खां पोइ बि ज़िंदगीअ में असांखे किथे बि अंग्रेज़ी ॿोलीअ वारे हिसाब में, हिंदी ॿोली वारे हिसाब में, किथे बि कंहिं बि इवन लोकल रीजनल लैंग्वेज में बि असांखे सिंधियुनि खे का बि तकलीफ़ कोन आई आहे। पर उहो हर कंहिंजो पंहिंजे पंहिंजे वीचार करण जो तरीक़ो आहे। त असीं चाहियूं त 2 ऐं 3 4 5 में सिंधी मीडियम कंटिन्यू करे सघूं था। ऐं तंहिंखां पोइ जंहिंखे सिंधीअ ते एतिरो हिरियल हूंदो सो हायर सेकेंडरी ताईं सिंधी सब्जेक्ट खणी सघे थो। ख़ासि करे जॾहिं माण्हुनि खे इहा ॼाण पई आहे या पवंदी त IAS जहिड़े सब्जेक्ट, IAS जहिड़े कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन में न फ़क़ति सिंधी सब्जेक्ट खणी सघिजे थो, पर सभई सब्जेक्ट जा आंसर्स सिंधीअ में ॾेई सघजनि था। ऐं तव्हांखे ॼाण ख़ुशी थींदी त हर साल जेका IAS जी लिस्ट निकिरे पई तंहिंमें सिंधियुनि अचणु शुरू कयो आहे। अहिड़ी तरह सां असीं हर हिकु फील्ड में अॻिते वधी सघूं था। इहो आहे हिकिड़ो बेसिक ॻाल्हि जेका अॼु जी तारीख़ में पंहिंजी तरफ़ां चाहिनि थी चाहियासीं। वधीक जेके बि मुलाक़ातूं थींदियूं उन में इन्हनि सभिनी में डिटेल्स में वञी ऐं ॻाल्हाए त साईं घणा घणा शुक्राना, तव्हां तमामु सुठे नमूने में पंहिंजी ॻाल्हि रखी ऐं माण्हुनि खे ॿुधायव। हाणे असीं मैडम माया शहानी जी खे रिक्वेस्ट कंदासीं त हू पंहिंजा 2 लफ़्ज़ रखनि। पहिरीं अनम्यूट कयो मैडम तव्हीं पाण खे। थैंक यू आशा। मैडम, हाँ, तव्हांजो घणो घणो स्वागत आहे असांजी हिन मीटिंग में तव्हीं अची विया आहियो। इहा असांखे सचमुच ॾाढी असांखे बल मिले थो तव्हांजे हिते हुजण सां। तव्हांखे ख़बर शायदि न हुजे पर असांखे इहा ॻाल्हि चवणी आहे त असांखे ॾाढो सुठो लॻो। महिरबानी, हाणे प्लीज़ पंहिंजी ॻाल्हि रखो। पहिरीं त मां सिंधी संगत ऐं तव्हां आशा खे कंग्रेचुलेशन ॾियणु चाहींदसि, छाकाणि जेको तव्हीं कयो वेठा सिंधी संगत ऐं ख़ासि करे तव्हीं आशा, सिंधियुनि जे लाइ अहिड़ो सुठो प्लेटफॉर्म आहे। छाकाणि असीं सिंधी एतिरा बिखरिजी वियासीं पार्टीशन खां पोइ त असां सभिनी खे गॾु करे सिंधी कल्चर, लिटरेचर, लैंग्वेज सभु रिवाइव करणु घुरिजे, छाकाणि इहा ई असांजी पहचान आहे, ख़ासि करे सिंधी लैंग्वेज। ऐं जीअं अर्जुन हिकु टिक बर्ड जो जेका अख हुई उन ते एम कयो हो ऐं पंहिंजो एरो ॾिनई, तीअं आशा तई रुगो इन ॻाल्हि ते अचल बीठा आहियो त असीं पंहिंजी सिंधी लैंग्वेज खे कहिड़े बि नमूने रिवाइव करूं ऐं जेको तव्हीं कयो वेठा त उन जा रिज़ल्ट्स असीं ॾिसूं वेठा। ऐं न सिर्फ़ु तव्हांजी महिनत पर हाणे जेका न्यू एजुकेशन पॉलिसी आहे उन जे करे बि असांखे इहा सुठी अपॉर्चुनिटी मिली आहे त असीं नंढी उमिरि में ई पंहिंजनि ॿारनि खे सिंधी सेखारियूं ऐं इहो तमामु ज़रूरी आहे, छाकाणि जे उहे हिन उमिरि में कोन सिखंदा त जे ॿार नंढी उमिरि में लिंग्विस्ट थींदा, उहे केतिरियूं लैंग्वेजिस ईज़िली सिखी सघनि था, 8 लैंग्वेजिस हिकु टाइम ते सिखी सघनि था। त इहा असांखे तमामु वॾी अपॉर्चुनिटी मिली आहे जो असीं पंहिंजनि ॿारनि खे शुरूआति में ई सेखारियूं उन्हनि जी ॿोली। ऐं हिकु ॻाल्हि आहे त सिंधी लिपि कहिड़ी लिपि असीं अडॉप्ट करूं उन ते तमामु असांजो वीचार आहे। जीअं असांजा प्रेसिडेंट आहिनि हैदराबाद सिंध बोर्ड जा, मूंखे ख़ुशी थी आहे त असांजे हैदराबाद सिंध बोर्ड जा अॼु जे मीटिंग में असांजा प्रेसिडेंट किचू मनसुखानी आहिनि, असांजा पास्ट ट्रस्टी आहिनि प्रोवोस्ट निरंजन हीरानंदानी आहिनि, असांजा काफ़ी प्रिंसिपल्स आहिनि भगवान बलानी, किशोर पिशोरी, मां सम्झां थी पूजा रामचंदानी बि आहे ऐं माम ट्रस्टी आहियां। त असीं इहो सभु चाहियूं था त असीं सिंधी लैंग्वेज खे अॻियां वधायूं ऐं जे सभु गॾु करे कंदासीं त तमामु ईज़ी थी वेंदो। पर जेका इहा सिंधी लिपि जी ॻाल्हि आहे त इन में थोरो डिवाइडिड अटेंशन थी वियो आहे त असीं कहिड़ी लिपि में सेखारियूं पंहिंजनि ॿारनि खे
Sindhi Arabic या Devanagari. If I want to be absolutely frank, मुंहिंजो वीचार आहे त सिंधी अरेबिक स्क्रिप्ट में सेखारणु घुरिजे, पर जेके घणाई सिंधीज़ आहिनि उहे चवनि था त देवनागरी स्क्रिप्ट में सेखारणु घुरिजे। त ॿिन्ही में प्रोस ऐं कॉन्स आहिनि, छाकाणि जेके ॿार जॾहिं वॾा था थी वञनि त उन्हनि खे त देवनागरी स्क्रिप्ट अचे थी त उहे ईज़िली सिखी सघनि था, पर नंढी उमिरि में जे असीं उन्हनि खे शुरूआत में सेखारींदासीं पंहिंजी लिपि त उहे ईज़िली सिखी सघनि था। ऐं जीअं चाइनीज़ स्क्रिप्ट इज़ द मोस्ट डिफिकल्ट स्क्रिप्ट, पर चाइनीज़ पंहिंजनि ॿारनि खे उहो नंढी उमिरि में सेखारीनि था त पोइ उहे वॾी उमिरि में उन्हनि जे लाइ ईज़ी थो थी वञे। ऐं हिकिड़ो किताबु आहे लर्न सिंधी इन 10 days, तव्हां सभिनी उहो ॾिठो हूंदो त 10 ॾींहंनि में असीं सिंधी लिपि ऐं ॿोली सिखी सघूं था। हिन उमिरि में मां सिंधी ॻाल्हाए सघां थी, पर मूंखे अञा ताईं लिखणु नथी अचे ऐं पढ़णु नथी अचे, त मूंखे इहा शर्मिंदगी त आहे, पर मूं सोचियो त मां छो न हींअर ई सिखां। ऐं जेके आशा चांद ऐं सिंधी संगत जे एप्स खोलिया आहिनि उहे एतिरा ईज़ी आहिनि त उन में असीं सिखी सघूं था। ऐं इहो दादा जशन वासवानी जो बुक आहे आई एम अ सिंधी, स्क्रीन में तो पतो पियो लॻे, पर दादा त हमेशह सुबुह असांखे एग्जाम्पल ॾींदा हुआ। त स्क्रिप्ट जे बारे में उन्हनि जेको लिखियो आहे इहो तमामु इंटरेस्टिंग आहे। If you give me 2 minutes, I'll just read out this one paragraph on the Sindhi script. It is thought that in ancient times, Sindhi was written in more than 8 scripts, including Thatai, Dabadi, Kojiki, Devanagari, and Gurmukhi. When the British are in a book में, when the British arrived in Sindh, they found Pandits using Devanagari script, traders using a separate Vanika script, Hindu women using Gurmukhi, and government employees an Arab script. Arab script is different from the Sindhi Arabic script because the Sindhi Arabic script has 52 alphabets and vowels, whereas the Arabic script has limited alphabets and vowels. So it is a rich culture that we are going to sidestep if we don't take Sindhi in its totality. It's just like, when you have pakwan dal, that's the typical Sindhi food. If you have pakwan with dal, you really love it. But if you have dal with bread, then half the taste and joy is missing. So similarly, if we learn Sindhi in the Devanagari script, I know Mr. Kishu Mansukhani is listening to me and he'll be upset about it. He's our president. I'm sorry, Kishu, but I have to be frank about how I feel. And so it's like, if you learn Sindhi in the Sindhi Arabic script, the nuances and the richness of the language comes out. There's so many words and vowels and alphabets in the Sindhi script with the Devanagari script can never have. Like in Sindhi, we say laddu, but Devanagari will come out as laddu. So it won't be typical Sindhi. So there are many examples like that, but I'll carry on with Dada Jashan Vaswani's word. The British at first felt that the Sindhi language was closely allied to Sanskrit. And this is very important because Sindhi is the purest form of Sanskrit. Now, many people feel that Sanskrit is a difficult language, but the richness that there's there in the Sanskrit language, no other language has. And so if we give up that richness of the Sindhi language, we'll be giving up such a lovely treasure that we have. So the British felt that the Sindhi language was closely allied to Sanskrit and thought it best to use the Devanagari script. In 1849, they even produced a Sindhi English dictionary in Devanagari. And here I would like to take the credit on behalf of my family, Dada Anandram Shahani. He had taken out a Sindhi English dictionary and he used to teach the British how to speak Sindhi. Dada Anandram was Dada K.T. Shahani's elder brother. So soon thereafter, they had the Bible translated into Sindhi using the Devanagari script, because the Devanagari script was easier for most people. However, many of the government servants did not know Devanagari and expressed a preference for the Arabic script, which they were used to. The matter was referred to the Court of Directors of the East India Company,
and Arabic was chosen by the court. Munshi Thamar Das, Mirza Sadiq Ali Beg, and Sir Richard Burton, working together, evolved a 52-letter Sindhi alphabet with its own scheme of dots to express unique Sindhi sound. And this you never find unless you learn in the Arabic script, you never find these unique Sindhi sounds. So we would not be doing any justice to our language and culture if we skip this. Both Devanagari and Arabic scripts are recognized by the government of India, which has recognized Sindhi as one of the languages under the constitution. Some radical scholars are now beginning to voice the opinion that the Roman script, which is used for English and other modern European languages, could also be used for Sindhi, so that it would be a logical and practical alternative familiar to Sindhi youth all over the world. So it's left to each one of us what our inner mind tells us and what our passion tells us. No one can force any of their thoughts on others. So maybe we could leave it to the students to decide how they want to learn and in which script they want to learn, whether they want to go the easy route or they want to learn the real rich culture and richness of the Sindhi language. So let's leave it to the children and the parents. But I was worried about the logistics of how we can go ahead with this, because the national education policy has all good intentions of teaching children their mother tongue. Of course, it's a very good thought and suggestion, and I'm all for it. But if a school has, the school will not have any Sindhi students, even if you are Sindhi minority, slightly less than 50% Sindhi students, then what about the other students, the Christians, the Muslims, the Maharashtrians, the Marathas? How do we teach them their language? So are we going to have separate divisions for different communities? Or, I mean, this is something that has been bothering me. So you as scholars and educationists, how do you propose to solve this problem? But of course, we are all for it, but we have to teach our children at this young age their mother tongue. If we don't, in one our language, which is our heritage, which is our reality and our identity, then we Sindhis will be nowhere, because we don't have a land, we don't have any state, we don't have anything except the wealth of our language right now. So we have to revive. Thank you. Mr. Ishwar Tharyani will be able to answer your partially question. पर तव्हां सभई ॿिया महिरबानी करे पंहिंजो म्यूट करे वियो, ॾाढो घणो बोर थो ॿुधण अचे। कहिड़ा कहिड़ा माण्हू किन जो आवाज़ छो थो एॾो घणो ॿुधण अचे? तव्हां महिरबानी करे पंहिंजो म्यूट कयो। हिते सम्झ में नथो अचे मूंखे, सभई त म्यूट लॻा पिया आहिनि, पोइ बि छो थो आवाज़ एतिरो अचे? मिस्टर ईश्वर थराणी जी, तव्हीं हाणे भेण जो जेको नंढो वॾो नंढी वॾी ॻाल्हि आहे जेका इहा, त आख़िर जे स्कूल में ॿिया ॿार हूंदा ॿियनि ज़ातियुनि जा, त उन जो छा थींदो ऐं उन्हनि खे तव्हीं कहिड़े नमूने में पाढ़े सघंदा? सो इन जे लाइ तव्हां मूंखे ॿुधायो। तव्हां शुरू करे कुझु 2-3 मिंट ॻाल्हाए सघो था, हिन बारे में ॿुधाए सघो था मैडम खे? ज़रूरु। हा, हिकिड़ो त भेण जेका ॻाल्हि कई आहे, असां मां इन प्रिंसिपल ऐं लाइफ में सोराना साॻे वीचार जो शख़्स आहियां, पर उहो चवण खां पोइ बि लिपीअ जे बारे में मां अर्ज़ु कंदुसि त असांजी ॿोलीअ जो बचाव पहिरियों ख़ासि मक़सदु आहे। इन करे लिपीअ जो फ़ैसिलो हर स्कूल, हर मैनेजमेंट ऐं हर सिंधीअ ते छॾे ॾिजे त जेको करणु चाहिनि। ऐं हीअ संस्था हिन कम लाइ ज़रूरत जेको हुजे लिटरेचर पैदा करण जी, उहो कोशिशि करे घुर्जुनि मूजिबि अलॻि अलॻि हंधनि जे ॿिन्ही लिपियुनि में ॾियणु खपे। मां शख़्सी तरह कहिड़ो वीचार रखां थो सो मुंहिंजे दिलि में आहे, ऐं मूंखे इज़त आहे। जेको भेण अञा बि वधीक रोशनी विधी आहे, दादा जशन जो रेफरेंस ॾेई ऐं ब्रिटिशर्स जे ज़माने जी ॻाल्हियूं साम्हूं करे, अञा बि मुंहिंजो उन ॻाल्हि में विश्वास थिए थो। पर साॻिए वक़्तु असीं डेमोक्रेटिक मुल्क में रहूं था, हर हिक खे पंहिंजा फ़ैसिला करण जा हक़ आहिनि। जेकॾहिं ॿोलीअ जे बारे में आहिनि त
त लिपीअ जे बारे में बि आहिनि। जेकॾहिं कंहिंजो गहरो वीचार आहे त न सिंधी लिपीअ मां मुस्लमानी उन्हनि खे बोइ थी अचे त रखणु ॾियो उन्हनि जो वीचार। उन्हनि खे देवनागरी में पढ़ण जो, सिंधी त पढ़नि था न, त तंहिंजे करे पहिरीं ॻाल्हि लिपीअ जी ॻाल्हि ते कोशिशि करे हिन अॼु वारे बहस में या हिन एफर्ट में जिते सिंधी ॿोलीअ खे एस्टेब्लिश करण जूं ॻाल्हियूं पियूं हलनि त हिनखे थोरो हिनखे किनारे रखी ऐं उन्हनि ते ई छॾियूं त उहो फ़ैसिलो कनि त कहिड़ी लिपीअ में। भेण जेका ॿी ॻाल्हि आई आहे साम्हूं, आवाज़ ॿुधण में अचे पियो? आवाज़ अचे पियो ॿुधण में? ॿी जेका ॻाल्हि आई आहे त जेके स्कूलनि में अलॻि अलॻि कम्यूनिटीज़ अलॻि अलॻि हंधनि तां ईंदा त स्कूल कीअं जस्टिस करे सघंदा सिंधी ॿोली जो भला आहिनि ऐं उन्हनि जो। तंहिंजो मूं हिकिड़ो सवले में सवलो रस्तो त इहो त पहिरीं हलंदड़ शयुनि खे जंहिं ढंग सां हलनि पियूं हलंदे ऐं उन्हनि स्कूलनि सां गॾु हिकिड़ो इहो नंढिड़ो स्कूल शुरूआति कजे जेको सिंधी मीडियम सां 5 सालनि ताईं पढ़ण जी अख़्तियारी ॾिए थो, प्लस ॿियो 3 सालनि जो ॿियो हिकिड़ो पाण सां मुदो पियो ॾिए त 8 सालनि ताईं असीं उन सिंधी ॿारनि सां एतिरो जस्टिस करे सघंदासीं 8 सालनि में जो ज़िंदगी जे लास्ट दम ताईं पंहिंजी सुञाणप सिंधी हुजण जी ऐं सभु ख़ासियतुनि जी पाण खे क़ाइमु रखी सघंदा। हाणे अचो जेके हलंदड़ स्कूल आहिनि जिन जे लाइ नओं स्कूल ठाहिण सवलो कोन्हे, उहे उन में हिकु हिकु क्लास सिंधी माध्यम वारो शुरू कनि प्री प्राइमरी ऐं प्राइमरी जे लेवल। एतिरी हैसियत सोच मां सम्झां थो सभिनी स्कूलनि वटि हूंदी। इन में का बि कंहिं वटि कमी हुजे रिसोर्सिस जी, रिसोर्सिस इन टर्म्स ऑफ मैन पावर, रिसोर्सिस इन टर्म्स ऑफ मनी, रिसोर्सिस इन टर्म्स ऑफ अवेलेबिलिटी ऑफ स्पेस, बिल्डिंग एटसेट्रा एटसेट्रा। आई थिंक ये 3 ॻाल्हियूं आहिनि। हिते जेके अॼु वेठा आहिनि ऐं जेके सॼे दुनिया में फैलियल सिंधी आहिनि उन्हनि में उहा तौफ़ीक़ आहे त उन ज़रूरतुनि खे पूरो करे। पर ही कमु हर सिंधी मैनेजमेंट वारे स्कूल में पहिरें ॾींहं खां शुरू थियणु खपे। महिरबानी। ओके, हा भाउ, तव्हांजूं जेके इहे रिथाऊं आहिनि इहे सभु असीं सचमुच त असांजे ईंदड़ सेशन में चई सघूं था ऐं कंदासीं ज़रूरु। ऐं इन सिलसिले में हाणे जेका भेण ॻाल्हि कई ऐं सिंधी लिपीअ जे वाधारे जी ॻाल्हि कई उन में शामिल रहिया असां मां घणेई हूंदा, छो जो नंढे ॿार खे जॾहिं हिंदी नथी अचे त हू देवनागरी कीअं सिखी सघंदो। इहा मुंहिंजी पंहिंजी शख़्सी राय आहे त जॾहिं ॿार खे हिंदी नथी अचे देवनागरी त हू 4थे-5 दर्जे में ईज़िली सिखी सघे थो। ऐं जेकॾहिं हू सिंधी लिपि शुरूआति में सिखंदो त उन मां हुनखे फ़ाइदो ई आहे। शुरूआति में सिंधी सिखे, अॻिते हली देवनागरी त हुनखे पाण ई ईंदी, छाकाणि जो हिंदी अचे थी त पोइ ऐं ॿोली अचे थी त पोइ देवनागरी सिखण जी कहिड़ी ज़रूरत आहे, उहा पाण ई अची वेंदी हली। ख़ैर इन ते बि ॿराया थी सघनि था, पर हाणे असीं अॻिते वधंदासीं। ऐं हाणे मां वेनिती कंदसि दादा किशू मनसुखानी खे त हू 2 लफ़्ज़ चवनि ऐं पाण खे अनम्यूट करे ॻाल्हि जी शुरूआति कनि। ॾिसां, ओके, लेट मी सी। पर ख्याल सां सभिनी खे ॿुधुमि, किशोर नानकानी खे, निर्मल कोकलानी के, नरसिंह के, हीरानंदानी के, माया के नाउ, and the last speaker. या असांजो कमु आहे त सिंधी खे वधायूं। ये असांजी ड्यूटी आहे, पर असांखे थोरो प्रैक्टिकल बि थियणो आहे। सिंधी ओरिजिनली जन दादा वसवानी चयो त वाज अ देवनागरी स्क्रिप्ट। Dada Vaswani, I was very close to him, and I've taken a lot of initiative with Vaswani Mission also. We're running some hospitals also on our family name. एक गाना उसी में थे दादा वसवानी का। दादा हम ये सिंधी अरबिक स्क्रिप्ट पे असीं इंसिस्टा कयूं जो ख्याल छाए कहीं सच्ची ॿुधायां त जे असांखे वाधारो करणो आहे त इहो स्क्रिप्ट देवनागरी स्क्रिप्ट में थियणु घुरिजे ऐं देवनागरी स्क्रिप्ट में डेवलप करणो पड़े।
मात्रा ठाहे असांखे करिणो पवंदो। हाणे जो न्यू पॉलिसी आई आहे हुन में तई जे छोकिरो 5 सालनि ताईं सिंधी स्क्रिप्ट सिखंदो, हुनजी जॾहिं असां वटि ईंदो 11 में त असांखे सिंधी स्क्रिप्ट जो क्लास हूंदो ई कोन। असांजे सिंधी करणी आहे 11 खां वठी असांखे देवनागरी स्क्रिप्ट करणी, असीं 2 क्लास कोन खोले सघंदासीं। ओके, ऐं ॿी ॻाल्हि आहे कहिड़ी पार्टीशन थी, आई डोंट नो हाउ मेनी ऑफ यू हैव कम एज रेफ्यूजी, आई केम एज अ रेफ्यूजी। त पार्टीशन जा सभु माण्हू बॉम्बे में कोन आया, के गुजरात में विया, के इंटीरियर में विया। हाणे 3rd जनरेशन सिंधी जी उते आहे, हुनखे जे तई चवंदा सिंधी अरबिक स्क्रिप्ट सिखो, ॾाढी मुश्किल ॻाल्हि आहे। बॉम्बे जा छोकिरा ऐं गुजरात जा छोकिरा सिखी सघंदा। जे सिंधी खे वधाइणो आहे ऐं तरक़ी करणी आहे त असांखे देवनागरी स्क्रिप्ट ते ख़्यालु करे सिंधीअ खे परफेक्ट करिणो आहे ऐं करे सघे थो। मां एग्ज़ाम्पल थो ॾियां तव्हांखे जूस जा। दुनिया में 20 or 40 millions of Jews only. 50% of the Jews are settled in America. All of them speak and recite their Torah, verses of that in their local language. So I have a friend, I told him, how do you recite? He said, we have English. We have converted our script into English. So we are able to talk. Maybe pronunciations are wrong, but we have continued our language, our ancient language alive. So if you want to keep your Sindhi language alive, we have to start thinking of turning into Devanagari script. मुझो firm belief है कि न कंदा तो 2 जनरेशन में सिंधी गुम थी वेंदी। ये ॻाल्हाइणो आहे, सिंधी हीअं करिणो आहे, हीअं करे हा। असां जो सिंधी यूनिवर्सिटी खोली आहे, असां पहिरियों कमु वेठा कयूं त असांजा जेके पुराणा किताब आहिनि उन्हनि खे देवनागरी स्क्रिप्ट में ट्रांसलेट कयूं। ख़बर थी छा थियो आहे? असांजो साह जो रसालो ॿिया बुक करण लाइ को माण्हू ई कोन था मिलनि जे ॿ लैंग्वेज आई आहे जेके ट्रांसलेट करे सघनि, जंहिंखे सिंधी अचे एंड ऑल्सो देवनागरी स्क्रिप्ट अचे। सो ये तकलीफ़ूं आहिनि। आई थिंक you have to be practical. If you keep talking about Sindhi language, it's not going to work. I am of a firm belief, and Asha, you and I don't agree on that, but I think long run, if you do a survey, it has to be changed into Devanagari script. I know I may have annoyed so many people by speaking frankly, but that is the truth. So that is my say. If you want to react on that, you're most welcome. न दादा, तव्हांजा पंहिंजा ख़्याल आहिनि, पंहिंजा वीचार आहिनि, असांखे तव्हांजे ख़्यालनि खे इज़त ॾियणी आहे ऐं इहो घणनि जो वीचार हूंदो, तंहिंजे करे असीं अॻिते हलंदासीं ऐं हिन लिपीअ जे ॻाल्हि ते अॼु तसिल इते ई पूरो करे अॻिते वधी करे ॿियो कमु कंदासीं। ॿियनि खे जिन खे चवणो आहे, किन खे ॻाल्हाइणो आहे, तव्हांखे न्यू ही असांखे मिस्टर गोविंद नरसिंघाणी जे तरफ़ां जेको हेमू कालाणी स्कूल जा प्रिंसिपल आहिनि उहे चवनि त महिरबानी करे न्यू पॉलिसी जे बारे में ॻाल्हायो ऐं इन्हनि ॿियनि ॻाल्हियुनि जे बारे में न ॻाल्हायो जंहिंसां मां शामिल रहिया आहियां। असांखे लिपीअ जे सुवाल खे साइड में रखी करे अॼु न्यू एजुकेशन पॉलिसी में जेके सुहिणा नुक़्ता आहिनि, जेके सही ॻाल्हियूं आहिनि, जेके असीं करणु चाहियूं था, उनजे बारे में असीं कहिड़े नमूने में कहिड़ियूं रिथाऊं रखी सघूं था, कहिड़ियूं प्लानिंग करे सघूं था, असांखे उन बारे में ॻाल्हाइणो आहे। ऐं इन जे लाइ केरु बि कुझु ॻाल्हाइणु चाहे थो, ॿुधाइणु चाहे थो हिन न्यू एजुकेशन पॉलिसी लाइ, त महिरबानी करे हथ मथे करे मूंखे ॿुधाए। ओके दादा, जय झूलेलाल। दैट वाज वेरी नाइस ऑफ यू एंड आई एम सचमुच शुक्रगुज़ार आहियां तव्हांजी। ॾाढो सुठो लॻो, महिरबानी। हा, त हाणे ॿिनि पार्टिसिपेंट्स पंहिंजो हथ मथे कयो आहे। इन मां आहे हिकिड़ो मिस्टर जीवत केसवाणी ऐं ॿियो आहे मिस्टर गोविंद नरसिंघानी। त मां डॉक्टर गोविंद नरसिंघानी जी खे पहिरीं चवंदसि त तव्हीं शुरू करियो दादा ऐं पंहिंजी ॻाल्हि रखो पहिरीं, ठीकु आहे? ओके, पाण खे अनम्यूट कयो ऐं शुरू करियो।
ओके, जय झूलेलाल। हम्म, ॿुधी जय सघो? हा हा दादा ॿुधी सघूं था। मां काफ़ी टाइम खां बस ॿुधी रहियो आहियां हम्म, त के बि हिनमें न्यू पॉलिसी में केतिरा ई विषय आहिनि जिन जा जवाब मूंखे हिन डिस्कशन मां कोन मिलिया आहिनि। हम्म, पहिरियों जेको आहे त फर्स्ट जेके 5 इयर्स पंहिंजे मदर टंग में यानी असांजे माद्री भाषा में शिक्षा मिलणु खपे। उन लाइ पहिरियों सवाल आहे त छा असांजा पेरेंट्स इन लाइ तयारु आहिनि? जेकॾहिं इन जो असीं हिन वक़्तु जवाबु ॾिसंदासीं त न में आहे, छो त हर कंहिंजो लाड़ो इंग्लिश मीडियम में आहे, फ्यूचर चवनि था त इंग्लिश मीडियम में आहे, त इन लाइ पेरेंट्स अॼु जे घड़ीअ में त तयारु कोन आहिनि। उन लाइ असांखे ॾाढी कोशिशि करणी पवंदी। केतिरनि चयो त उन्हनि खे कन्विंस करिणो पवंदो त इन जे लाइ भई छो असांखे पंहिंजे माद्री भाषा में पहिरियां 5 साल जेके आहिनि प्री प्राइमरी प्लस फर्स्ट एंड सेकंड स्टैंडर्ड त पंहिंजे मदर टंग में शिक्षा प्राप्त कयूं। इन लाइ पेरेंट्स खे पहिरियों कन्विंस करणु ज़रूरी आहे। उन जा के तरीक़ा असांखे ॻोल्हणु खपनि। ॿी ॻाल्हि आहे त छा इन लाइ सिंधी स्कूल अवेलेबल आहिनि जिथे इहे ॻाल्हियूं असांखे पेरेंट्स जेकॾहिं तयारु बि थियनि त अवेलेबिलिटी जेका आहे, केतिरियूं असांजूं संस्थाऊं जेके आहिनि से घणे भाङे इंग्लिश मीडियम में शिक्षा ॾियनि थियूं। सिंधी मीडियम जा स्कूल त बिल्कुलु बंदि थी विया आहिनि। असांजे कोल्हापुर जी जेकॾहिं हालत ॾिसंदव त जेके पहिरियां असांखे 7 दर्जे ताईं 10 दर्जे ताईं सिंधी मीडियम स्कूल हुया, उहे हिन वक़्तु बिल्कुलु बंदि थी चुका आहिनि। कोई बि स्कूल कान्हे जिते असांखे यानी सिंधी मीडियम में शिक्षा ॾिनी वञे। त छा इहे स्कूल नवां केरु बर्पा कंदो? त जेकॾहिं गवर्नमेंट कंदी त कीअं कंदी, छा कंदी? छो त गवर्नमेंट अॼुकल्ह काई बि नयूं स्कूलनि खे परवानगी ॾियण बि बंदि करे छॾियो आहे। असां केतिरनि सालनि खां कोशिशि पिया था कयूं त असांखे 11 ऐं 12 में सिंधी टीचर नथो मिले, अप्रूवल नथी मिले। चवनि था फंड्स कोन्हनि, कुझु बि कान्हे। त गवर्नमेंट इहो स्कूल खोलणु हर हिकु सिटीअ में, हर हिकु शहर में, हर हिकु कॉलोनीअ में मूंखे नथो लॻे त इहो को मुमकिन आहे। उन लाइ बि असांखे वॾी कोशिशि करणी पवंदी ऐं गॾिजी करे कोशिशि करणी पवंदी, जीअं हर हिकु सिटीअ में, हर हिकु ॻाल्हि में गवर्नमेंट स्कूल चालू करे या प्राइवेट संस्थाऊं जेके आहिनि उन्हनि खे परमिशन ॾे ऐं उन्हनि खे माली मदद ॾे, एडेड स्कूल चालू करे। इन लाइ असांखे वधि में वधि कोशिशि करणु खपे त पहिरीं खां 5 ताईं जेकॾहिं मदर टंग में शिक्षा ॾियणी आहे त उन लाइ स्कूलनि जी स्थापना करणु ऐं उन्हनि खे एड ॾियणु, इहो सरकार जो कमु आहे। ऐं सरकार माली मदद असांखे ॾींदी या न ॾींदी, उन लाइ असांखे कोशिशि करणु खपे। टी ॻाल्हि जेका हुई त जेकॾहिं प्राइवेट स्कूल चालू कनि बि था, जीअं असांजो सिंधु सोसाइटी आहे, असां जेकॾहिं चाहियूं त प्री प्राइमरी या पहिरियां 5 साल सिंधी भाषा में चालू करे सघूं था, पर उन लाइ जेकॾहिं सिंधी मीडियम आहे त ॿार हिकु त मिलणु मुश्किल थींदा। जीअं मां अॻ में चयो त पेरेंट्स आर वेरी रिलक्टेंट फॉर द सिंधी मीडियम। ऐं जेकॾहिं खोलियूं बि त गवर्नमेंट एड ॾींदी, इहो मूंखे नथो लॻे पियो। छो त गवर्नमेंट बिल्कुलु हाणे नवनि स्कूलनि खे ॾियणु बंदि कया, पंहिंजे बलबूते ते तव्हांखे पढ़णो आहे, पंहिंजे बलबूते ते सभु कुझु करिणो आहे। त इहो असां जहिड़े नंढनि शहरनि में थोरो इहो मिसइलो पैदा थींदो त भई उहे एडेड स्कूल न हुअण करे शायदि ॿियो कोई स्कूल हिते खुले या फैसिलिटी न बि मिले। ऐं ॿी ॻाल्हि लास्ट जेका आहे सा असांजे सिंधी टीचर्स जी, जेकॾहिं भई हेॾा स्कूल हर हिकु सिटीअ में 5 दर्जे ताईं जेकॾहिं भई 5 साल माना सेकंड स्टैंडर्ड ताईं सिंधी मीडियम में चालू बि कयासीं त छा असां वटि उन लाइ हिन वक़्तु मास्तर अवेलेबल आहिनि? इन जो सुवाल बि मां पंहिंजे कोल्हापुर जे लेवल जी थो ॻाल्हि कयां त हिते अहिड़ी परिस्थिती आहे जो असांखे मास्तरनि मिलण जी बि बिल्कुलु भावना कोन्हे। छो त गुज़िरियल 20 सालनि खां वठी सिंधी मीडियम स्कूल बंदि थियण करे न्यू जनरेशन काई बि कान्हे जेका सिंधी पाढ़े सघे। बिल्कुलु असां जहिड़ा के झूना आहिनि जेके असां सिंधी ॻाल्हायूं था, कयूं था या पढ़ाए सघूं था, तमामु थोरा आहिनि। उहो बि उन जो कारण आहे जो असां सिंधी मीडियम हूंदे बि असां पंहिंजे स्कूल में हिकु सिंधी सब्जेक्ट कंपलसरी कयो आहे ऐं 12 दर्जे ताईं उहो सिंधी सब्जेक्ट चङी तरह पढ़ायो वञे थो। ऐं उन मां जेके ॿार 12 खां पोइ अचनि था उहे असां वटि एज ए टीचर थी कमु करण लाइ केतिरा तयारु थियनि था, पर उहे बि तमामु थोरा आहिनि। ऐं अरेबिक ऐं हिन जे विच में मां वधीक न बहस में पवंदुसि लिपीअ में,
छो त मुंहिंजो आज़मूदो आहे त असीं पहिरें दर्जे खां वठी गुज़र साल खां वठी अरेबिक सेखारियूं था ऐं ॿार चङी तरह करे सघनि था। जेकॾहिं उन्हनि खे शुरूआती खां वठी सेखारी वञे, देवनागरी लिपि बराबरि आहे, पर उहा थोरो लेट जेकॾहिं ॿार सिखंदा त न सिखी सघंदा, इहा हक़ीक़त आहे। त उन विच में मां वधीक बहस नथो करणु चाहियां। त इहे जेके मिसाल मां थोरा ॿुधाया न्यू एजुकेशन, इन जे बारे में थोरो डिस्कशन थिए त वधीक बहितर। जय झूलेलाल। हा दादा, वॾी महिरबानी, ऐं तव्हांजे सुवालनि जा जवाब असीं तव्हांखे ॾींदासीं। ऐं हाणे मां जेकर चाहींदसि त विमी सदारंगाणी मैडम हथ मथे खयों आहे, असीं उन्हनि खे चऊं त उहे पंहिंजी ॻाल्हि सभिनी जे अॻियां रखनि, ऐं मिस्टर केसवाणी बि रखियो आहे, उनखे बि असीं चवंदासीं त उहो पंहिंजी ॻाल्हि ॿुधाईंदा। सो तव्हांजा जेके ॻाल्हियूं आहिनि उन सभिनी जा जवाब असीं तव्हांखे ॾींदासीं आख़िर में। हा विमी, जय झूलेलाल, वेलकम। नमस्ते ऐं जय झूलेलाल। विमी सदारंगाणी, डॉक्टर विमी सदारंगाणी आहे ऐं कॉलेज तोलानी कॉलेज आदिपुर सां जुड़ियल आहे, ऐं वॾी साहित्यकार आहे जंहिंखे केतिरा ई इनाम मिलिया आहिनि ऐं सुहिणियूं सुहिणियूं रचनाऊं कंदी आहे। सो बसि तव्हां सां ॻाल्हाईंदी त तव्हांखे बि मज़ो ईंदो। आई एम श्योर शी इज़ भंडार आहे लिटरेचर जो हुन वटि। महिरबानी आशा। अॼु जी जेका मीटिंग आहे, जॾहिं इहो ख़त मिलियो मीटिंग जे बारे में, त वाकई तमामु सुठो लॻो त असां सही दिशा तरफ़ कदम खणी रहिया आहियूं। ऐं नेशनल एजुकेशन पॉलिसी ते इन जनरल त घणो ई ॻाल्हायो वियो आहे, केतिरा ई सेमिनार, वेबिनार्स, कॉन्फ्रेंसूं थी रहियूं आहिनि, पर भाषा ऐं भाषाई तैलीम जे लिहाज़ खां इन पॉलिसी ते असांजो पाण में ॻाल्हाइणु तमामु ज़रूरी आहे। छो जो जॾहिं असीं वॾे पैमाने ते ॻाल्हायूं था त उन में केतिरा ई अहम मुद्दा रहिजी वेंदा आहिनि। ऐं जॾहिं असां भारत जी ॻाल्हि कयूं त उन में वरी राज्य बि अचनि था, राज्यनि जूं ॿोलियूं अचनि थियूं, ऐं उहे ॿोलियूं बि अचनि थियूं जेके भारत जे संविधान में शेड्यूल्ड जेका आहिनि लैंग्वेजिस, उन्हनि में त शामिल आहिनि, पर उहे कंहिं राज्य जूं ॿोलियूं अञा ताईं तस्लीम न कयूं वयूं आहिनि सरकारी कमकार जे लिहाज़ खां। ऐं असांजी सिंधी ॿोली बि उन्हनि मां हिकु आहे। मां हिते नेशनल एजुकेशन पॉलिसी खे ई ध्यान में रखंदे तव्हां सां हिकिड़ो पैराग्राफ रुगो वंडणु चाहींदसि, ऐं उहो सिंधीअ में आहे। असांखे किन खे अजब लॻी सघे थो त भला नेशनल एजुकेशन पॉलिसी जो ड्राफ्ट सिंधीअ में कीअं थी सघे थो, त छो जो असांजी भाषा भारतीय संविधान जी शेड्यूल्ड लैंग्वेजिस में शामिल आहे, इन करे असां सिंधी ॻाल्हाईंदड़नि जो तइदाद केतिरो बि हुजे, पर उन जे बावजूद भारत सरकार जा उनखे जेके हक़ मिलियल आहिनि उन मुताबिक़ भारत सरकार जा जेके दस्तावेज़ आहिनि, अहम जेके बि डॉक्यूमेंट्स ठहनि था, उहे ॿियुनि भाषाउनि सां गॾोगॾु सिंधीअ में बि ठहंदा आहिनि। त हिकिड़ो अहम हिसो मां हिते तव्हांजे साम्हूं पढ़ी रही आहियां। इन पॉलिसी जो जेको सिंधीअ जो ड्राफ्ट आहे, उन में पॉइंट नंबर आहे 22 ऐं उन जो टाइटल आहे भारतीय ॿोलियुनि, कला ऐं संस्कृतीअ जो वाधारो। इन जी 22.4 जेका पॉइंट आहे उहा पढ़ण जहिड़ी आहे, छो जो हिते प्राइमरी एजुकेशन, सेकेंडरी एजुकेशन, हायर एजुकेशन, उन जी इन जनरल असांजे काफ़ी जेके जुड़ियल आहिनि हिन मीटिंग में उन्हनि ॻाल्हि कई आहे, इन करे मां उन्हनि मुद्दनि खे रिपीट नथी कयां, रुगो ही पैराग्राफ पहिरीं पढ़ूं था। ॿोली बेशक कला ऐं संस्कृतीअ सां ॻंढियल रूप सां जुड़ियल आहे। जुदा जुदा ॿोलियूं दुनिया खे अलॻि अलॻि तरीक़े सां ॾिसंदियूं आहिनि। इन करे मुख्य रूप सां कंहिं ॿोलीअ खे ॻाल्हाइण वारो माण्हू पंहिंजनि आज़मूदनि खे कीअं सम्झंदो आहे या उनखे कहिड़े नमूने अख़्तियार कंदो आहे, इहो उन भाषा जी अॾावत सां तय थींदो आहे। ख़ासि रूप सां कंहिं संस्कृतीअ जे माण्हुनि जो ॿियनि सां ॻाल्हाइण, जीअं कुटुंब जे भातियुनि, ख़ासि हक़ हासिल कयल माण्हुनि, हम क्लासियुनि
अणसुञातल शख़्सनि वग़ैरह ॿोलीअ सां मुतासिर थींदो आहे ऐं ॻाल्हाइण जे तौर तरीक़नि खे बि ॿोली मुतासिर कंदी आहे। लहज़ो आज़मूदनि जी सम्झ ऐं हिक ई ॿोलीअ जे माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल में पंहिंजाइप ऐं दस्तावेज़ आहिनि। यानी संस्कृति असांजी ॿोलियुनि में गॾियल आहे। पैराग्राफ में भी के जुमला अहिड़ा आहिनि जेके अंडरलाइन करण जहिड़ा आहिनि, जेके असांखे ऑलरेडी ॼाण आहे पर तॾहिं बि यादि करण जहिड़ा आहिनि त संस्कृति असांजी ॿोलियुनि में गॾियल आहे। नाटक, संगीत, फिल्म वग़ैरह जे रूप में कला जी पूरी तरह तारीफ़ करण बिना ॿोलीअ जे मुमकिन न आहे। महिरबानी करे जिन जो माइक ऑन आहे उहे प्लीज म्यूट कंदा। संस्कृतीअ जी संभाल, वाधारे ऐं फैलाव लाइ असांखे उन संस्कृतीअ जी भाषाउनि जी संभाल ऐं वाधारो करणो पवंदो। इन करे ही पैराग्राफ पॉलिसी जा जेके अॻियां हिस्सा आहिनि उनमें फॉर्मल एजुकेशन जी ॻाल्हि त आहे ई, पर ही जेको हिस्सो आहे उनमें भाषा खे कला सां ऐं संस्कृतीअ सां जोड़े करे ॻाल्हि कयल आहे। जेका असां जॾहिं सिंधी भाषा जी ॻाल्हि कयूं त असां पंहिंजी भाषा, तैलीम, कला, साहित्य ऐं संस्कृति उनखे जॾहिं असां गॾियल रूप में ॻाल्हि कंदासीं तॾहिं असां सिंधी भाषा जी ॻाल्हि बि करे सघंदासीं। ही पैराग्राफ असांखे ध्यान में रखणु खपे। NEP जी असां जॾहिं ॻाल्हि कयूं ऐं हिन में ॿ टे मुद्दा ॾाढा इंट्रस्टिंग ऐं असांजे कम जा ॿिया बि आया आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल इन चैप्टर जेको आहे उनमें 22.14 नंबर जेका पॉइंट आहे उनमें ॿुधायल आहे त सभिनी ॿोलियुनि जे वाधारे जे लाइ जेका ओरल लैंग्वेज आहे, मौखिक भाषा, उन जे लाइ इंस्टीट्यूट ऑफ ट्रांसलिटरेशन एंड इंटरप्रिटेशन IITI इन जी स्थापना भी कई वेंदी। इहो असांजे लाइ तमामु कारगर थी सघे थो छो जो अञा बि केतिरा ई स्कूल, कॉलेज ऐं यूनिवर्सिटियूं आहिनि जिते सिंधी भाषा विषय तौर बि अञा नथी पाढ़ी वञे, या उहे हालात ओड़ा न आहिनि या उहे परिस्थितियूं अहिड़ियूं आहिनि, कारण घणेई आहिनि। इन करे उन्हनि कारणनि में न पवंदे एटलीस्ट असांखे अॻिते जे रस्तो असांखे कहिड़ो मिली रहियो आहे त ट्रांसलिटरेशन असांजी जेका मौखिक असांजो सॼो ॻाल्हाइण आहे उहे पब्लिश्ड जेके किताब आहिनि उन्हनि जे लाइ बि यूज़फुल थींदो। ॿियो 22.18 नंबर जेका पॉइंट अचे थी उनमें आहे त हर शेड्यूल्ड भाषा जे लाइ एकेडमी जेका आहे उहा ठाही वेंदी। हालांकि सिंधीअ जे लाइ केतिरनि ई राज्यनि में अकादमियूं कमु करे रहियूं आहिनि, पर इहे अकादमियूं मुख्य रूप सां साहित्य ऐं संस्कृतीअ लाइ कमु थियूं कनि। त इहे अकादमियूं जे सिंधी भाषा जी जेका पढ़ाई आहे, एजुकेशन या तालीम आहे, उन जे लाइ बि जॾहिं कमु कंदियूं त इन्हनि जा पब्लिकेशन्स, इन्हनि जा जेके प्रोग्राम्स आहिनि उहे शागिर्दनि खे ध्यान में रखी करे ऐं जेके यंग रीडर्स आहिनि उन्हनि खे ध्यान में रखी करे कया वेंदा। त फॉर्मल एजुकेशन में जेके ॿार जुड़ियल आहिनि उन्हनि खे त इन्हनि अकादमियुनि जे प्रोग्रामनि में कॾहिं जुड़ण जो मौक़ो नथो मिले। जे मिले थो त कहाणी कीअं लिखिजे, कविता कीअं पढ़िजे, अहिड़ियुनि प्रोग्राम्स में जेके घणा भेरा ॾाढा मोनोटोनियस हूंदा आहिनि, हिकिड़े ॾाढे नंढड़े ग्रुप ताईं महदूद हूंदा आहिनि। ऐं इन चैप्टर जी आख़िरी जेका पॉइंट आहे 22.80 उनमें एम्प्लॉयमेंट जेका आहे, भाषा खे कीअं एम्प्लॉयमेंट सां जोड़ियूं, उन ते बि रोशनी विधियल आहे। ऐं तंहिंमां ज़ाहिर थिए थो त सरकार जेका आहे उहा भाषाउनि जी उपयोगिता ऐं भाषाऊं जेके आहिनि उहे रोज़गार सां कीअं शामिल थियनि उन ते बि ध्यानु ॾेई रही आहे। ऐं जॾहिं मां ॻाल्हि कयां हायर एजुकेशन जी, छो जो मां ख़ुदि कॉलेज सां जुड़ियल आहियां, सॼी गुजरात में हिन वक़्तु रुगो 2 ई हंध आहिनि हायर एजुकेशन में जिते सिंधी विषय पढ़ायो वञे थो। हिकिड़ो MS यूनिवर्सिटी में सिंधी विभाग
जिते डॉक्टर वर्षा उदोदासानी प्रोफेसर आहिनि ऐं ॿियो कच्छ यूनिवर्सिटीअ सां जुड़ियल असांजो कॉलेज तोलानी कॉलेज ऑफ आर्ट्स एंड साइंस जेको आदिपुर गांधीधाम में तोलानी विद्या मंदिर जो अहम हिस्सो आहे। त इहे रुगो 2 हंध आहिनि ऐं इन जो मुख्य कारण इहो थो अचे त असांजा सिंधी ॿार कॉमर्स तरफ़ वधीक उन्हनि जो झुकाव आहे ऐं गुजरात में अञा ताईं चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टम CBCS जेको आहे उहो ऑन पेपर त आहे पर अञा ताईं असांजे कैंपस ते यूनिवर्सिटियुनि में उहो लागू न कयो वियो आहे। असां वटि कॉमर्स में साइंस में जिते हज़ारे स्टूडेंट्स आहिनि उन्हनि में कुझु हज़ार सिंधी ॿार बि आहिनि। जे CBCS लागू कयो वञे वाकई में त असांजा जेके कॉमर्स साइंस मैनेजमेंट जा ॿार आहिनि उन्हनि खे बि हिकिड़ो सिंधी कोर्स पढ़ण जी हिकिड़ो मौक़ो मिलंदो। ईअं न आहे त उते जेके ॿार बि आहिनि उहे भाषा खां दूर थियणु चाहिनि था या जेके आर्ट्स खणनि था उन्हनि जो सिंधीअ सां को ॾाढो लगाव आहे पर जेको असां चवंदा आहियूं त एटलीस्ट वच सभिनी खे मिले। उन खां पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे, उन्हनि खां पोइ उन्हनि खे हिमथाइण जी ज़रूरत आहे त उहे अॻियां कीअं वधंदा। ऐं आख़िर में मां रुगो हिकिड़ो शेयर करणु चाहींदसि ॻाल्हि पंजाबी यूनिवर्सिटीअ जी जिन ट्रांसलिट्रेशन जो तमामु सुठो सॉफ्टवेयर ठाहियो आहे ऐं उनखे यूज़ करण जी ज़रूरत आहे। जीअं उनमें डेटा बेस जेको आहे उनमें जेकी कमियूं पेशियूं आहिनि देवनागरीअ खां अरेबी पर्शियो अरेबिक सिंधी कंदे या पर्शियो अरेबिक खां देवनागरी कंदे त वॾो शब्द भंडार उन्हनि वटि ठहे। असां वटि हिते जेके शामिल आहियूं जे असां वटि सॉफ्ट कॉपी में किताब आहिनि वर्ड में हुजनि त उहे किताब असां उन्हनि खे मोकिले सघूं था जीअं उहे पंहिंजे डेटाबेस खे वधाइनि। मूंखे ख़ुशी थी वियो ॿुधाईंदे त हू हाणे ट्रांसलिट्रेशन में उन्हनि खे हिकिड़ो ॿियो फंड मिलियो आहे ऐं उनमें हू सिंधी रोमनाइज़्ड जेका आहे उन ते बि कमु शुरू करण वारा आहिनि। त इहा ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे असां लाइ त असां सिंधी भाषी जेके आहियूं उहे त असां पंहिंजी भाषा जे वाधारे लाइ परवाह कयूं ई था, कम बि कयूं था पर सरकार ऐं उन सां गॾोगॾु जेके यूनिवर्सिटियूं आहिनि रिसर्चर्स आहिनि उहे बि सिंधीअ तरफ़ ध्यानु ॾेई रहिया आहिनि। केतिरा ई अहिड़ा रिसर्चर्स आहिनि जेके PhD MPhil या पंहिंजे किताबनि जे लाइ सिंधीअ खे पंहिंजो विषय बणाए रहिया आहिनि। सिंधी समाज खे सिंधी साहित्य खे त फॉर्मल एजुकेशन सां गॾोगॾु असांखे इन्हनि सभिनी खे बि पाण सां जोड़णु ज़रूरी आहे छो जो उन्हनि जी पहुच उन्हनि माण्हुनि सिंधियुनि ताईं आहे जेके सिंधी आहिनि पर सिंधी घटि ॻाल्हाइनि था या घटि सम्झनि था। त असांखे उन्हनि सां हिकिड़ो कनेक्ट मिलंदो त जेके सिंधी रिसर्चर्स आहिनि उन्हनि जे लाइ ज़रूरी थींदो त उहे सिंधी लिपि ज़रूरु सिखनि। हिते जेका लिपीअ वारी ॻाल्हि आई असां लिपीअ जे बहस में भले न पऊं छो जो एक्चुअली बहस खां वधीक इहो त असांजे लाइ फ़ाइदे वारी ॻाल्हि आहे त असां वटि 2 लिपियूं मौजूदु आहिनि त उन्हनि ॿिन्ही लिपियुनि जो वाधारो बि थिए, ॿिन्ही लिपियुनि खे अपनायूं बि त जेके रिसर्चर्स आहिनि जेसिताईं उहे सिंधी पर्शियो अरेबिक लिपि न सिखंदा तेसिताईं उहे सिंधीअ जी रिसर्च वाकई में न करे सघंदा। इन करे ज़रूरी आहे त उहे सभई रिसर्चर्स जेके सिंधी समाज ते सिंधी खाधा पीता सिंधी रस्मूं जे उहे डॉक्यूमेंट थियल शयूं पढ़ी नथा सघनि त उहे सिंधीअ जी रिसर्च कंदा कीअं। त असां नेशनल एजुकेशन पॉलिसी सां गॾोगॾु असां थोरो मूंखे 2-3 मुद्दा मूं अलॻि बि हिते ॻाल्हाया पर मूंखे उहे ज़रूरी लॻा। जेका मनसुखाणी दादा ॻाल्हि कई ट्रांसलिट्रेशन कराइण जी किताबनि जो उहो असां सभिनी लाइ रियली ॾाढो वॾो मसइलो आहे। मूं वटि 5-10 ॿार हुजनि तॾहिं बि मूंखे सुठा मयारी किताब जेके असां सिलेबस में रखूं था ऐं देवनागरीअ में अवेलेबल न आहिनि उहे मूंखे पाण ट्रांसलिट्रेट करणा हूंदा आहिनि ऐं उन्हनि जो ज़ेरॉक्स कॉपी कढाए स्पाइरल बुक फॉर्म करे असां ॿारनि खे ॾींदा आहियूं। त अकादमियूं जे इन सां जुड़ंदियूं त हू असांखे टेक्स्ट बुक त ठीकु आहे टेक्स्ट बुक बोर्ड ठाहिनि था पर यूनिवर्सिटी ऐं कॉलेजनि में जेके किताब पाढ़िया वञनि था उहे ॿिन्ही लिपियुनि में मौजूदु हुजनि उहो ज़रूरी आहे। असां देवनागरी वारे ॿारनि खे झलींदासीं त पर्शियो अरेबिक वारा ॿार रहिजी वेंदा, पर्शियो अरेबिक वारनि ॿारनि जे पुठियां पवंदासीं त देवनागरी वारा रहिजी वेंदा। त असांखे ॿिन्ही लिपियूं ॼाणंदड़ ॿारनि खे गॾु आणणो आहे
जिन खे पर्शियो अरेबिक अचे थी उन्हनि खे थोड़ी देवनागरी सेखारियूं जेका स्टैंडर्डाइज देवनागरी आहे, ऐं जिन खे देवनागरी अचे थी उन्हनि खे पर्शियो अरेबिक अल्फाबेट जी अखर कनेक्ट करण जी थोड़ी ॼाण ॾियूं। ऐं जे उन्हनि खे ख़बर पवंदी इहा ॻाल्हि त सिंधी सिखण वारे खे केॾो मान मिले थो हक़ीक़त में। इन करे सिंधीअ लाइ असां छा कयूं था इहो त असां दावा सां नथा चई सघूं, पर हक़ीक़त में सिंधीअ असां सभिनी लाइ तमामु घणा वछ मुयसर कराया आहिनि, असांखे समाज में, देश में, दुनिया में अहमियत ॾियारी आहे। त मोट में असां बि इहा ॻाल्हि जे सम्झंदासीं त हिकिड़ो वधीक मज़बूत रिश्तो पंहिंजी भाषा सां ऐं पंहिंजी सुञाणप सां असां क़ाइमु करे सघंदासीं। अवां सभिनी जी वॾी महिरबानी। मां ॿियनि सभिनी जेके बि असां सां जुड़ियल आहिनि, असांजा बुज़ुर्ग ऐं सिंधी एजुकेशन सां जुड़ियल यूनिवर्सिटियूं, बोर्ड, उन्हनि सभिनी जे इन्हनि भातियुनि खे मां ज़रूरु ॿुधणु चाहींदसि। हिकु दफ़ो वरी अवां सभिनी जी महिरबानी। हा, महिरबानी विमी, ॾाढो सुठो लॻो विमी जी चवां न। अच्छा, हाणे असीं ॿुधणु चाहींदासीं श्री जीवत केसवाणी खे, उन्हनि जो हथ मथे खणण लाइ। भाऊ, लिपीअ जे सुवाल में न वञिजो, तव्हां पाण खे अनम्यूट कयो, लिपीअ जो सुवाल पासीरो रखी बाक़ी हिन एजुकेशन पॉलिसी जे बारे में तव्हां 5 मिंट तव्हांखे मिलनि था, प्लीज़ उन में ॻाल्हाइजो, ठीकु आहे न भाऊ? हा जय झूलेलाल, जय झूलेलाल। हा, ॿुधायो। हा मैडम, नमस्ते, सभिनी खे मुंहिंजो नमस्कार। जी जी। बस मां एतिरो चवणु चाहियां थो त हाणे मूं सभिनि जा वीचार ॿुधा। लिपीअ जो त कोई मसइलो आहे कान, मां त शुरू खां ई हिते डेकन कॉलेज में ॿिन्ही लिपियुनि में मां एजुकेशन ॾेई रहियो आहियां, देवनागरीअ में, अरेबिक में, ऐं तमामु सुठे नमूने 28 सालनि खां हिते डेकन कॉलेज में। ऐं डिफेंस वारनि खे त ख़ासि मूंखे अरेबिक लिपि पढ़णी पवंदी आहे, छाकाणि त जॾहिं हू बॉर्डर ते वेंदा आहिनि त उन्हनि खे वधीक जेको आहे अरेबिक ॿोलीअ जो उन्हनि खे उते वधीक वापरो करणो पवंदो आहे। त आर्मीअ में ग्रामर जे लिहाज़ खां देवनागरी सेखारी वञे थी, ॻाल्हाइण जे लिहाज़ खां। बाक़ी त सॼो जेको कमु आहे उहो अरेबिक में मां उन्हनि खे सेखारे रहियो आहियां। ऐं ॿियो त जेके मनसुखानी साहब ऐं विमी मैडम जेको चयो भई जेके असांजा रेयर बुक्स आहिनि, जीअं शाह जो रसालो या ॿिया केतिरा ई किताब आहिनि जिन खे असीं ट्रांसलेशन नथा करे सघूं या देवनागरी में असांखे कोई मिले नथो, त मां उन्हनि खे चवणु चाहींदुसि त इहो कमु मां करे रहियो आहियां। मूं हाणे केतिरा ई किताब देवनागरी में बि अरेबिक मां ट्रांसक्रिप्ट लिपियंतन कयो आहे मूं। त अहिड़ा किताब जेकॾहिं तव्हां वटि आहिनि त तव्हां मूंखे कमु ॾियो, मां तव्हांखे करे ॾेई सघां थो, हुन में मूंखे का बि तकलीफ़ कान्हे। ऐं ॿियो जेको बि सिंधी ॿोलीअ सां असांजी जेके नई एजुकेशन पॉलिसी में जेके बि ॻाल्हियूं आहिनि असां उन्हनि खे सुठे नमूने खणी सघूं था ऐं पंहिंजी ॿोलीअ जो तमामु सुहिणे नमूने में विकास करे सघूं था। आशा चांद मैडम, तव्हां बि हेतिरो कुझु करे रहिया आहियो, मां चाहींदुसि त तव्हां असांखे बि पाण सां जोड़ियो। ऐं जेको बि कमु आहे सिंधी लिपीअ जो कोई मसइलो कान्हे, मूंखे चाहे अरेबिक में चओ चाहे देवनागरी में चओ, मां हमेशह 24 कलाक तव्हां सां गॾु आहियां। मां हर कमु करे सघां थो तव्हां सां गॾु, या जेको बि असांजे सिंधी एजुकेशन सां रिलेटेड वाबस्ता जेको बि कमु आहे मां करण जे लाइ तयारु आहियां। ॾाढो सुठो लॻो भाउ, महिरबानी, ॾाढो सुठो लॻो, थैंक यू। ऐं तव्हां सचुपच जेको कमु करे रहिया आहियो उहो वाकई दाद क़ाबिल आहे। ऐं वधीक पंहिंजे ज़रूरु ॿुधायो त तव्हां कमु कहिड़ो पिया कयो, कहिड़े डेकन कॉलेज में तव्हांजी कहिड़ी पोज़ीशन आहे, उहो भले माण्हुनि खे ॿुधायो। मैडम, डेकन कॉलेज में 28 सालनि खां कमु करे रहियो आहियां, पर 94 खां पोइ का पोस्ट रिलीज न थी आहे, इन करे अञा ताईं मां एडॉक बेस ते आहियां। त मां तव्हांखे बि इहा गुज़ारिश कंदुसि त तव्हीं बि इन ॻाल्हि ते थोरो कयो, भई जेके हेॾनि सालनि खां सिंधी पारे रहिया आहिनि उन्हनि खे को न को उहिदो, परमानेंट उहिदो या जेको बि आहे, हा, मिलणु खपे। ऐं आर्मीअ में बि जेको मां 28 सालनि खां पारे रहियो आहियां त उहो त ठीकु आहे, असांजो फर्ज़ु आहे पंहिंजे देश जा जेके फ़ौजी असांजे लाइ हेतिरो कुझु कनि था, असीं उन्हनि जे लाइ करियूं। ऐं मां तव्हांखे बि इनवाइट करणु चाहींदुसि त हिन दफ़े जेकॾहिं तव्हीं पूना में अचो था त तव्हीं अचो, मां तव्हांखे पंहिंजे सिंधी स्टूडेंट सां मिलाईंदुसि, ऑफिसरनि सां मिलाईंदुसि, डिफेंस में, पुणे में। जी 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 जी, महिरबानी भाऊ, ॾाढो सुठो लॻो, थैंक यू सो मच। ऐं हाणे 2 ॼणा बाक़ी आहिनि, 3 ॼणा बाक़ी आहिनि, उन मां पहिरीं मां डॉक्टर संध्या कुंदानी खे चवंदसि त पाण खे अनम्यूट करे ऐं पंहिंजा वीचार अॻियां रखे। सभिनि खे नमस्ते। आशा दीदी, मूंखे सिर्फ़ु इहा ॻाल्हि ॿुधाइणी हुई, शाह जो रसालो देवनागरी में अची चुको आहे ऐं TY BCom ऐं TY BA में
21 किताब मूं सिंधीअ मां देवनागरी में कया आहिनि। 21 किताब जेके कोर्स में रखियल आहिनि सभु कया आहिनि। ऐं मूंखे सिर्फ़ु इहा इंफॉर्मेशन ॾियणी शाह जो रसालो देवनागरी में अची चुको आहे। अच्छा, महिरबानी महिरबानी। ऐं हाणे मां असां सां गॾु आहिनि असां श्री निहालाणी साईं, हासानंद निहालाणी जी। मां उन्हनि खे चवंदसि त अनम्यूट करे पंहिंजी ॻाल्हि रखनि। मां तव्हांखे ॿुधायां त हासानंद निहालाणी जी असां सिंधीअ में जेके उचार थींदा आहिनि, बेसिक उचार, उन्हनि जे लाइ असां काफ़ी वीडियोज़ हिननि सां ठाहिणु शुरू कया आहिनि, छाकाणि जो हिननि 23 साल स्कूल में सिख्या ॾींदे गुज़ारिया आहिनि एज़ अ मास्टर, एज़ अ हेड मास्टर। ऐं सिंधी मीडियम स्कूल हो जेको डॉक्टर सुभाष गुर्जर जो स्कूल आहे देवलाली में, उनजे बारे में साईं ताईं ॿुधायो। ऐं सचमुच त ॾाढा ॼाणू असांजा उचारनि जे हवाले सां त असांखे ॾाढी घणी मदद मिली आहे ऐं असां काफ़ी वीडियोज़ बि रिलीज़ कया आहिनि। तव्हां महिरबानी करे ॿुधायो, तव्हांजो जेको वीचार आहे उहो 5 मिंटे में ॿुधायो साईं जी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सभ खां अवल शिक्षक दिवस, टीचर्स डे जूं अवां सभिनी खे लख लख वाधायूं। असांजा मान्यवर साथी, मां 23 साल सिंधी स्कूल में, जिते सिंधी अरेबिक लिपीअ में सिंधी ॿोलीअ जो ज्ञान ॾिनो वेंदो हो ऐं सभु सब्जेक्ट, सभु विषय सिंधी ॿोलीअ में ई हुआ, असां सेखारींदा हुआसीं। ऐं 1991 में अंग्रेजी स्कूल जे रूप में असांजो स्कूल आयो ऐं जिते मूं प्रिंसिपलशिप शुरू कई। जॾहिं मां पंहिंजे अंग्रेजी स्कूल में प्रिंसिपल थियुसि त लॻभॻि 100 सिंधी ॿार हुआ अंग्रेजी स्कूल में। त असां 10 दर्जे खां वठी स्टैंडर्ड 3rd खां वठी सिंधी अरेबिक में हिकिड़ो कंपोजिट कोर्स, संयुक्त अभ्यासक्रम असां चवंदा आहियूं, में हिकिड़ो सब्जेक्ट रखियोसीं। ऐं 10 दर्जे खां वठी मैट्रिक ताईं असां उहो सब्जेक्ट, ॿिया सब्जेक्ट अंग्रेज़ीअ में हुआ, पर असां पंहिंजी सिंधी मातृभाषा खे जीअरो रखण वास्ते सिंधी ॿारनि जे लाइ हिकिड़ो क्लास खोलियोसीं ऐं गवर्नमेंट खां, जिला परिषद खां असां उनजी मान्यता वरितीसीं। त उनजे लाइ हिकिड़ो मेन कंडीशन आहे त घटि में घटि 20 ॿार उन में हुअणु घुरिजनि। त उन क्लास खे गवर्नमेंट जेको आहे एड ॾींदी आहे, उन टीचर खे पघार ॾींदी आहे। पर हींअर असांजो अंग्रेजी स्कूल त नाले ॾेढो त समूरो ख़र्च मैनेजमेंट पाण ते हमवार कयो। ऐं अहिड़े नमूने 10 दर्जे खां मैट्रिक ताईं असांजा सभु सिंधी ॿार कंपोजिट कोर्स, माना 50 मार्कुनि जो पेपर सिंधी SSC बोर्ड में, महाराष्ट्र SSC बोर्ड में पेपर तयारु कयो वेंदो हो ऐं असांजा ॿार उहो पेपर ॾींदा हुआ ऐं तमामु सुठियूं मार्कूं खणंदा हुआ। ऐं असांजा मास्टर जेके असांजे स्कूल में असां सां गॾु हुआ से ज़बरदस्त हॾ ॾोखी हुआ, महिनती हुआ। इहा हिकु ज़रूरी ॻाल्हि खपे। जेके असांजा टीचर्स हुअणु खपनि, उहे हर का ॻाल्हि जॾहिं असां सिंधी पढ़णु अचूं था त भई मूंखे पंहिंजे ॿार खे पंहिंजो ॿारु सम्झी करे सिंधी पढ़णी आहे ऐं मूंखे पंहिंजी सिंधी भाषा जीअरी रखणी आहे। अहिड़े नमूने ॿारनि खे सेखारण वक़्तु असांखे सिंधी भाषा, सिंधी ॿोलीअ खे ख़्याल में रखी करे वर करे जेके बि असांजे सिंधी तहज़ीब जा संस्कार आहिनि, असां सिंधी ॿोलीअ जे वसीले ॿारनि खे, छो जो ॿोली ही हिकु अहिड़ो कम्युनिकेशन जो मेथड आहे, वसीलो आहे, जंहिंजे वसीले असां संस्कारनि खे जीअरो रखीसीं। पहिरियों ॿोलीअ जो कमु आहे ॿारनि में संस्कारनि जा ॿिज उन्हनि जे कचीअ उमिरि में, यानी जितां असांजी न्यू एजुकेशन पॉलिसी शुरू थी थिए, भई 4थे साल खां वठी जॾहिं उहो ॿारु 12णे में थो अचे, लोअर KG में थो अचे, अपर KG में थो अचे, 1st में थो अचे, 2nd में थो अचे, त उते जेको आहे सिंधी ॿोलीअ जा लफ़्ज़, सिंधी ॿोलीअ जा उचार जेके बि रोज़मर्रा जे ज़िंदगीअ में असां लफ़्ज़ कमु आणियूं था, उन्हनि जा उचार, उन्हनि जा नाला सिंधी ॿारनि जे कननि ते, असांजे ॿारनि जे कननि ते पवनि। ऐं इहो कमु ॾाढो थींदो आहे साइकोलॉजिकली, मनोवैज्ञानिक तरीक़े सां। जेको ॿारु सॼे ॾींहं में ॿुधे थो, जेको ॿारु घर में ॾिसे थो,
ऐं तंहिंजो असरु ॾाढो थींदो आहे। राति जो जेसिताईं हुनखे निंड न ईंदी आहे, साइकोलॉजिस्ट चवनि था, मनोविज्ञानिक चवनि था, उन्हनि ॿारनि जो पढ़ाॾो हुनजे मन जे अंदरि, भई अॼु मुंहिंजे मम्मीअ मूंखे छा ॿुधायो, अॼु मुंहिंजे पप्पा छा ॿुधायो, अॼु मूं कहिड़ी शइ खाधी, कहिड़ो सिंधीअ में नालो ॿुधो, कहिड़ो सिंधीअ में उचार ॿुधो, उन्हनि जो ठसो, उन्हनि जो इम्प्रेशन असांजे मन ते हमेशह मनोविज्ञानिक तरीक़े सां, भले असांजो ॿार न ॿुधाए असांखे, पर मनोविज्ञानिक इहा ॻाल्हि सिद्ध कई आहे त पहिरियनि 5 सालनि में असांखे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाइण ई खपे। असांजो पहिरियनि 5 सालनि में ॿारनि खे धारी ॿोलीअ में हिकु अजनबियुनि जे धण में विझी था छॾियूं, अंग्रेज़ी ॿोलीअ में, हिंदी ॿोलीअ में, मराठी ॿोलीअ में, उहो न, उहो पोइ पहिरियां 5 साल, इहे जेका न्यू एजुकेशन पॉलिसी चवे थी उनखे सम्झणु खपे त पहिरियां 5 साल ॿारनि खे पंहिंजी मातृभाषा में सिखो, पंहिंजी मातृभाषा जीअरी रहंदी। महात्मा गांधी जी चवंदो हो त मातृभाषा जे बिना उहा जाति गूंगी आहे। जंहिं भाषा खे, जंहिं जातीअ खे पंहिंजी मातृभाषा कोन्हे, जंहिंजा ॿार मातृभाषा में नथा ॻाल्हाइनि, पंहिंजा मन जा वीचार, पंहिंजा मन जा उधमा कम्युनिकेट नथा कनि सिंधीअ में, गुजराती में, मराठी में, त उहा भाषा कीअं रहंदी? तंहिं करे असां सभिनी सिंधी विद्वाननि जो, सिंधी भाउरनि जो, जेके अॻिते हली करे ॻाल्हियूं अचण वारियूं आहिनि, माना सेकेंडरी एजुकेशन लेवल ते, कॉलेज जी लेवल ते, उहे ॻाल्हियूं वक़्तु बि वक़्तु थींदियूं। पर हिन वक़्तु जेको असांखे पंहिंजो सॼो ध्यानु ॾियणो आहे त जेके हाणे ॿार पैदा थींदा, जेके नवजात शिशु हाणे संसार में ईंदा, चोथों साल, 5 साल, 6 साल, 7 साल, 8 साल, इहे ॿार असां सां शामिल थी। छो जो उन्हनि घरनि में के पहिरियों ॿार हूंदा, उहे ॿार अंग्रेजी स्कूलनि में वेंदा हूंदा, त उहे माउ चवंदियूं भई जेके असांजा वॾा ॿार आहिनि अंग्रेजी स्कूलनि में था वञनि, हाणे असां पंहिंजे नंढे ॿार खे सिंधीअ में कीअं विझूं, प्रॉब्लम मसइलो हिते ईंदो। तंहिं करे असांखे जेका नई जागृता पैदा करणी पवंदी, ऐं उन लाइ असांखे सिंधी पंचायतूं, सिंधियुनि जी पाण में गॾिजाणी थिए थी, ऐं जिते असांजा मुखी साहिब आहिनि, जिते चौधरी साहिब आहिनि, उन्हनि खे पाण सां खणणो पवंदो। ऐं हर कंहिं शहर में मूंखे ॿुधाइण जी ख़ुशी थी थिए त हर कंहिं शहर में असांजा विद्वान भाउर आहिनि, उन्हनि में के एजुकेशनिस्ट आहिनि, के डॉक्टर आहिनि, के इंजीनियर आहिनि, के चार्टर्ड अकाउंटेंट्स आहिनि, उन्हनि खे पाण में घुराए करे उन्हनि सां वीचारनि जी लेन देन करे, सिंधी त आहिनि न, सिंधी आहिनि, उन्हनि खे पाण सां गॾु करे हिन कम खे हथी ॾियणु खपे, हथी ॾियणु खपे। भई हाणे जेको आहे सॼो कमु हिन दौर में आहे, ये जेका न्यू एजुकेशन पॉलिसी ठही आहे, हींअर ठही आहे, त हींअर असां इन जो फ़ाइदो वठूं। हिस्ट्री रिपीट्स। असां जॾहिं सिंध मां आयासीं त कीअं असांजा मास्टर साहिब जेके सिंध में हुआ, उहे हिते अचण खां पोइ डोर टू डोर वेंदा हुआ, सिंधी माण्हुनि खे ॻोल्हींदा, भई असां हिते सिंधी स्कूल खोलियो आहे, पंहिंजा ॿार असां वटि मोकिलियो, सिंधी क्लास खोलियो आहे, पंहिंजा ॿार हिते मोकिलियो, हीअं असां सिंधियुनि खे तइलीम मिले। त अहिड़े नमूने प्रचार जो कमु जेको आहे ठोस थियणु खपे। प्रचार जे कम लाइ असांखे भेनरूं, माताऊं गॾु करणी पवंदी। ज्योतिबा फुले जी घरवारी हूंदी हुई सावित्री बाई फुले। महाराष्ट्र में छोकिरियुनि खे स्कूलनि में मोकिलींदा ई कोन हुआ। ज्योतिबा फुले जी ज़ाल सावित्री बाई फुले, जंहिंजो हींअर असां पूना यूनिवर्सिटीअ ते नालो रखियो आहे, सावित्री बाई फुले पूना यूनिवर्सिटी। तंहिं पंहिंजे घोट सां गॾु घर टू घर वञणु शुरू कयो, माण्हुनि घटि वधि ॻाल्हाए, काई परवाह न कई, चई जेसिताईं असांजी धीअर, जेसिताईं असांजी भेनर तइलीम याफ़्त न आहिनि, असांजी धीअर पढ़ियल न आहिनि, असांजो समाज कीअं ठहंदो, असांजा ॿार जेके आहिनि सुसंस्कृत कीअं बणिजंदा। असांखे यादि करणु खपे त जीजा माता ई हुई जंहिं शिवाजी खे शिवाजी ठाहियो, जीजा माता ई हुई। त अहिड़े नमूने असां जेके पहिरियां 5 साल आहिनि, हींअर असां सॼो कॉन्संट्रेशन उन ते रखूं भई जेके ॿार हींअर अचनि, जेकॾहिं जेके मौजूदा स्कूल अंग्रेज़ीअ में आहिनि, उन्हनि जे संस्था जे बानीकार आहिनि, उहे बि हींअर हिन मसइले ते ॾींहं राति लॻल हूंदा, पक लॻल हूंदा सभु। भई गवर्नमेंट हिकु तमामु सुठो वझ ॾिनो आहे, सुठी अपॉर्चुनिटी ॾिनी आहे, सुठो मौक़ो ॾिनो आहे। असांखे हींअर छा खपे, हिकिड़ो क्लास खपे बसि,
सही ॻाल्हि आहे, We don't need a huge building. बराबरि आहे, असांखे हिकिड़ो क्लास खपे ऐं असांखे माण्हुनि जी मनोवृत्तीअ खे माण्हुनि जी वधाइणो आहे। मनोवृत्तीअ खे साइकोलॉजिकल नमूने हिन ॻाल्हि ॾांहुं कॉन्संट्रेट करणो, उन्हनि जो लाड़ो, उन्हनि जो रुख अहिड़े नमूने असांखे हींअर हिन वक़्तु पहिरीं मीटिंग्स रखणु खपे। ऐं हींअर असांजा सिंधी भाउर जुदा जुदा सोसाइटियुनि में पकड़ियल आहिनि ऐं मां देवलाली में ॾिसंदो आहियां हर कंहिं सोसाइटीअ में असांजी छोकिरियूं असांजा भाउर छोकिरा ग्रेजुएट्स आहिनि, पोस्ट ग्रेजुएट्स आहिनि। असांखे उन्हनि जे तइलीम जो फ़ाइदो वठणु खपे, उन्हनि खे सॾु करणु खपे। पुटु अचो हींअर पंचायत में, पंचायत जा मुखी, पंचायत जा बानीकार पाण में वेही करे जेके बि स्कूल में मैनेजमेंट्स आहिनि, झूलेलाल मंडल आहिनि, उन्हनि खे हिन ॻाल्हि खां वाक़िफ़ करणु खपे। दादा कंदासीं इहो सभु असांजो जेको मक़सदु आहे उहो बरसवाब थींदो, असांखे मंज़िल पक मिलंदी, मंज़िल पक मिलंदी। हा, खाली असांखे मन ते खणणु खपे, मन ते जिन खयो उहे बरसवाब थींदा। दादा तव्हां सां गॾु आहियो, तव्हांजी हमेशह असां ते एडवाइज़िस सलाहूं मिलंदियूं रहंदियूं, असीं ज़रूरु इहे कमु कंदासीं। असां चाहियूं था त असांजा सभु माइट बि थोरो हिन में इंट्रस्ट वठनि। त हाणे बाक़ी मिस निशा हाणे पंहिंजो हथु मथे खयों आहे, मां निशा मैडम खे 5 मिंट चवंदसि त पाण खे अनम्यूट करे ॻाल्हाए। जय झूलेलाल भेण के ताईं सभई सुञाणो, काफ़ी वक़्तु फेसबुक ते हिननि पंहिंजा प्रोग्राम्स स्पॉन्सर्स कया आहिनि ऐं हाणे उहे प्रोग्राम सभिनी वटि लॻभॻि बंदि थी चुका आहिनि, के हलनि बि पिया, पर हिननि इहो वॾो कमु कयो। जॾहिं असांजो इहो कोरोना जो दौरु शुरू थियो हो तॾहिं सिंधियुनि खे को कमु कान हो, तॾहिं हिननि स्पॉन्सरशिप ॾेई करे इहे प्रोग्राम अॻिते वधाया ऐं जंहिंमां असांखे चङो फ़ाइदो थियो। केतिरा ई नवां कलाकार अॻियां आया आहिनि, उन्हनि जी असीं को हिसाब बि नथा करे सघूं, ॾाढो घणो सुठो कमु थियो आहे। सो निशा अॼु जॉइन थी रही आहे स्पेन मां। हा मैडम शुरू करियो। जय झूलेलाल जी, जय झूलेलाल। मां तव्हां सभिनि जी शुक्रगुज़ार आहियां, मूंखे तव्हां हिते इनवाइट कयो आहे। मां एज़ अ मीडिया पर्सन रिप्रेज़ेंट करणु चाहियां थी। व्हाट इज़ द नीड, ज़रूरत आहे हिन ज़माने जी, इट इज़ टू कनेक्ट टू मीडिया। जेके बि ॿार आहिनि अॼुकल्ह उन्हनि खे नंढे हूंदे ई फ़ोन ऐं लैपटॉप्स ॾेई था छॾनि पिया। सो इट्स वेरी ईज़ी टू कम्युनिकेट, लिपि भले कोई बि हुजे, बट वी हैव टू गिव देम अवेयरनेस के असांजी जेका संस्कृति आहे ॾाढी रिच आहे ऐं उनखे विञाइणु बिल्कुलु न खपे। ऐं मां दादा जेके हाणे ॻाल्हाए विया श्री हासानी जी, मां उन सां बिल्कुलु सहमत आहियां कि असांजे माइर, असांजे पेरेंट्स, ग्रैंड पेरेंट्स जी इहा ड्यूटी आहे कि असां सिंधी में ॻाल्हायूं ऐं उन्हनि खे इनकरेज कयूं, उन्हनि खे ॿुधायूं अबाउट नालंदा एंड तक्षशिला यूनिवर्सिटीज़, जितां एडुकेट थी करे माण्हू इंग्लिश ऐं यूरोपियन यूनिवर्सिटी में विया ऐं उतां जी संस्कृति, मतिलबु हाणे सॼी दुनिया में जेको इंग्लिश ऐं यूरोपियन जेका थॉट्स आहिनि, they had originally come from Nalanda and Takshila universities, जेका वेदांता एडुकेशन जे लाइ तमामु फेमस हुआ ऐं उनखे पोइ खलास कयो वियो, पर उहा असां सभिनि में आहे। जेके असीं अञा कैरियर्स आहियूं उन सिंधी लैंग्वेज जा, उहे कैरियर्स आहियूं, वी स्टिल हैव इट। सो असांखे उन में तमामु ध्यानु ॾियणु खपे ऐं मीडिया जे थ्रू ऐं मुंहिंजा जेके बि एसोसिएट्स आहिनि, असां उन में इहा उमंग भरण जी कोशिशि कयूं था ऐं उन्हनि खे अपॉर्चुनिटीज़ ॾेखारण जी कोशिशि कयूं था कि जेका सिंधी आहे उहा इक्वली इम्पॉर्टेंट आहे लाइक एनी अदर लैंग्वेज। ऐं मोदी साहब रिसेंटली पंहिंजे हिकु लेक्चर मन की बात उन पब्लिश कराई कि संस्कृत भाषा अलॻि अलॻि मुल्कनि में पढ़ाई वञे थी, बिकॉज संस्कृत में वधीक वॉवल्स ऐं वधीक लेटर्स आहिनि ऐं उन जे करे जेका भाषा जे करे जेका ब्रेन खे उहा एक्टिविटी मिले थी बिकॉज ऑफ द वोकल कॉर्ड्स, वी सिंधी लैंग्वेज हैव दैट। लाइक संस्कृत, Sindhi language also has the enhancement of the vocal cords for the brain. त उहा असांखे उहा ॼाण ॾियणी आहे एज़ पेरेंट्स, एज़ टीचर्स,
उन्हनि ॿारनि खे ऐं जेके विच वारा ॿार आहिनि यानी जेके हाणे शादी कयल आहिनि नया ॿार उन्हनि खे नंढा थिया आहिनि मीडिया जे थ्रू असांखे उन्हनि खे उहा एडुकेट करिणो आहे कि सिंधी लैंग्वेज ॾाढी ऊची लैंग्वेज आहे ऐं मां सभिनि सां सहमत आहियां ऐं जेको दीदी विमी सदारंगानी एतिरो सुठो असांखे पॉलिसीज़ जे बारे में एॾी ॼाण ॾिनी आहे लेट अस टेक एडवांटेज ऑफ दैट एंड उन्हनि में सरकार खां जे तरफ़ां जेके बि एड्स अवेलेबल आहिनि उन्हनि जो फ़ाइदो वठणु खपे ऐं हिते स्पेन में ऐं ॿियनि कंट्रीज़ में आई एम जस्ट गिविंग एग्जांपल ऑफ स्पेन बिकॉज़ मुंहिंजी पंहिंजी नुंहुं हिते हिंदी में हिकु सब्जेक्ट खणी करे उन में उनखे पास कयो सो सिंधी विल ऑल्सो be available as a language in any other country because it comes in the schedule of languages. So असांखे encourage करणु खपे कि तव्हां सिंधी में पढ़ो ऐं सिंधी will be available wherever you want. सिर्फ़ प्राइमरी एजुकेशन खां पोइ एजुकेशन is very easy because लैपटॉप ते अवेलेबल आहिनि ऐं अॼुकल्ह सभु कुझु डिजिटली सेखारियो वञे थो पियो इवन इफ फिजिकल वञनि था पर असांखे लर्निंग प्रोसेस डिजिटली अवेलेबल थी वेंदी आहे वेरी सून एज विमी जी सेड सो असांखे उनजी सेकेंडरी एजुकेशन जी एतिरी चिंता कोन्हे पर यस पहिरियां जेके 5 साल आहिनि दे आर वेरी इम्पोर्टेंट मां पंहिंजी तरफ़ां मुंहिंजे मीडिया फ्रेंड्स जे सहयोग सां इहो सभिनी जे लाइ मां encouragement करनी रहंदी आहियां कि let us put that into minds of mothers and grandparents कि सिखो लिपि doesn't matter any लिपि romanized या अरेबिक या देवनागरी all are okay because सभिनी में vowels हुए सब या वो सब थी चुका है yes ॻाल्हाइण ज़रूरी आहे इंसान खे ॻाल्हाइण सिखणो आहे इहो कमु असांखे करणो ई आहे इहा ॻाल्हि शुरूआत खां कराए सघिजे थी यू आर राइट एब्सोल्युटली ऐं जेको दादा निहालानी चयो कि हर हाणे असां रिसेंटली इहा मुहिम हलाई आहे फ्रॉम अक्सा इज़ अलायंस ऑफ ग्लोबल सिंधी एसोसिएशन आहिनि उन्हनि जे तरफ़ां इहा मुहिम हलाई कि प्लीज़ महिरबानी करे सभु सिंधी कंहिं न कंहिं सिंधी ऑर्गेनाइज़ेशन सां जुड़ी वञो सो दैट एनी मैसेज कम्स फ्रॉम एनी सिंधी it must reach to all Sindhis of the world globally. त असां इन में मुहिम शुरू करे छॾी आहे कि प्लीज़ ॿारनि खे सिंधी सेखारियो असांजी निमाणी वेनिती आहे मोदी साहिब ही असांखे ही ॾाढो सुठो मौक़ो ॾिनो आहे त तव्हां कंहिं बि एसोसिएशन जा जेके चैनल आहे सॼी एसोसिएशन जा जेको चैनल आहिनि उन में असां इहा मुहिम शुरू करे छॾी आहे कि भई तव्हां हर ॿार खे हर सिंधी ॿार खे सिंधी सेखारण जी कोशिशि ज़रूरु कयो ऐं सभिनी पेरेंट्स जो इहो फर्ज़ आहे कि सिंधी में ॻाल्हाइनि पंहिंजे घर में पंहिंजे मिटनि माइटनि सां पंहिंजे एसोसिएशन्स में सिंधी में ॻाल्हाइनि सो एज अ मीडिया पर्सन मां आई विल कीप ऑन डूइंग दैट एंड थैंक यू फॉर इनवाइटिंग एंड आई रियली रिस्पेक्ट एंड एवरीवन ॾाढो सुठो अॼु नॉलेज मिलियो आहे मूंखे बि कि बीइंग अवे आई एम अ सिंधी लवर ऐं मूंखे सिंधी हुअण जो ॾाढो फ़ख़ुरु आहे बिकॉज़ जेको बि मां सिखी आहियां बिकॉज़ ऑफ सिंधी सिखी आहियां बिकॉज़ सिंधीज़ में जेको कल्चरल वैल्यूज़ आहिनि जीअं दादा हाणे चयो कल्चरल वैल्यूज़ तमामु घणियूं आहिनि असां न सिर्फ़ु पंहिंजे मुल्क खे पंहिंजी ज़ात खे प्यार कयूं था बट वी ऑल्सो को एग्ज़िस्ट विथ अदर कम्यूनिटीज़ एंड वर्ल्ड त मां सभु कुझु सिंधी मां सिखियो आहे थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग मी एंड ऑल द बेस्ट मालिक कंदो सभु रहिजी ईंदी असांजी सिंधी भाषा रहिजी ईंदी मूंखे ॾाढो सुठो लॻो ऐं हाणे मां चाहींदसि त डॉक्टर बालानी वॉन्ट्स टू टॉक इज़न्ट इट भगवान जी तव्हां ॻाल्हाइण चाहियो था न ज़रूरु मैडम ज़रूरु थैंक यू महिरबानी तव्हां 5 मिंट ताईं बि ॾिसो चओ ॿुधायो वधीक टाइम तव्हांजो न वठंदुसि हे ॾाढो सुठो इनिशिएटिव वरितो अथव त मूंखे पहिरीं चवणु घुरिजे डॉक्टर दादा जेका चिंता ज़ाहिर कई असांजे दादा गोविंद सर त भई स्कूल में नथी मिले या मास्तर कान्हनि ॿारनि जी इनरोलमेंट कान्हे इहे हक़ीक़तूं आहिनि असां सभिनी खे ख़बर आहे धीरे धीरे असां काफ़ी जेका पुठिते पिया आहियूं इहे ॻाल्हियूं बिल्कुलु रियलिटी आहे ऐं असांखे उन्हनि खे इग्नोर न करणु घुरिजे
ऐं पंहिंजे पंहिंजे लेवल ते पंहिंजे पंहिंजे एरिया में असांखे महिनत करणु घुरिजे जिते बि असांखे गवर्नमेंट खां असांखे फ़ाइदो मिली सघे हिन पॉलिसीअ सां असांखे हुनजो फ़ाइदो वठणु घुरिजे। नंबर 1। ॿी ॻाल्हि मां मुतासिर थियुमि भेण विनी सदरांगाणीअ जे जेको हिन पॉइंट पढ़ियो 22 NEP जो ॾाढो प्रैक्टिकल आहे, हद प्रैक्टिकल। कस्तूरी नंदन सर जेको हिनखे लिखियो आहे तमामु सुठे नमूने लिखियो अथई ऐं उन में मूंखे लॻे थो हाणे असांजो फ़र्ज़ु आहे त असां हुनखे इम्प्लीमेंट कयूं त ग्रास रूट लेवल ते जिते जिते हाणे जीअं गुजरात में ख़ाली 2 ई संस्थाऊं रहियूं आहिनि जिते सिंधी पढ़ाए सघे थो, पर मूंखे लॻे थो हाणे जीअं भेण निशा चयो त डिजिटल मीडिया जेको आहे उनजो फ़ाइदो वठणु घुरिजे। हाणे असां डिजिटल मीडिया जे थ्रू गॾु थिया आहियूं, न त असां कॾहिं गॾु थियो आहे ख़बर न आहे, पर इवन पैंडेमिक में बि असां गॾु थिया आहियूं, अलॻि अलॻि देश जे कुंडनि खां अची मिलिया आहियूं ऐं हिन ॻाल्हि ते असां करे था रहियूं। त मूंखे यादि आहे त मां तव्हांखे हिकिड़ो सुझाव ॾियणु चाहींदुमि सभिनी खे त असां गवर्नमेंट ते वधीक भाड़े न करे, माना उन ते असां वधीक न भाड़ियूं, असांजी भाषा ऐं संस्कृति खे अॻिते वधाइण लाइ असां सिंधी समाज गॾिजी करे हिकु अहिड़ी संस्था जी भरपा कयूं या असांजी एग्ज़िस्टिंग संस्थाउनि में असां अहिड़े नमूने हिकिड़ो जेको आहे डिजिटल प्लेटफॉर्म असां क्रिएट कयूं, कोर्सेरा जहिड़ो। कोर्सेरा में हज़ारे कोर्सिस आहिनि, 6000 कोर्सिस आहिनि, 165 यूनिवर्सिटियुनि जा कोर्सिस हुन में हलंदा आहिनि। त अहिड़े नमूने सिंधी भाषा, सिंधी संस्कृति, सिंधी जेके बि असांजा जेको असांखे लिटरेचर खे असांखे वधाइणो आहे, ट्रांसलेशन करणो, जेको बि करिणो आहे असां हुन कोर्स जे माध्यम सां कयूं ऐं सिंधी समाज खे जोड़ियूं ऐं सिंधी ॿारनि खे जोड़ियूं ऐं ॿारनि जो लॻाव सोशल मीडिया सां वधीक आहे, मोबाइल सां वधीक आहे, मोबाइल सां लैपटॉप सां आहे, टैबलेट सां आहे ऐं उहे जुड़नि बि था। ऐं जे असांजे KCR कॉलेज में केतिरा ॿार सिंधी प्रोग्राम कनि था, त KC कॉलेज में कनि था, BTDC में कनि था, MMKRD नेशनल कॉलेज CHM जा त ॿार तमामु घणो कमु करे रहिया आहिनि। पर छा जो आहे उन सोशल मीडिया जे थ्रू अॼु उन्हनि खे थोरी रिकग्निशन मिली आहे, पर उन्हनि खे वधीक रिकग्निशन मिली सघिजे थी। त मुंहिंजो चवण जो मतिलबु इहा आहे त असांजी संस्था जेके हैदराबाद सिंध नेशनल कॉलेजिएट बोर्ड जूं जेके 14 संस्थाऊं आहिनि उन में असां त कमु करण वारा आहियूं, असांजी यूनिवर्सिटी में करण वारा आहियूं ऐं असां ॿियो बि ॾिठो आहे त जेके हाणे ॿार असां वटि जेके 11 माना 10 पास करे 11 में अचंदा उन्हनि सिंधीअ में तइलीम न वरिती आहे। त असां चाहींदासीं त उन्हनि खे असां देवनागरी में ॾियूं, छो जो स्क्रैच खां जेको आहे सिंधी जेका अरबी लिपि आहे, मूंखे त ॿई ईंदियूं आहिनि, पर माना उन्हनि ॿारनि खे उन वक़्तु जेको आहे एतिरो वक़्तु न हूंदो आहे, एतिरो ध्यानु न ॾींदा आहिनि। त उन्हनि खे ॾेखारणु थोरो उन्हनि खे अरबी सिंधी सेखारणु थोरो चैलेंजिंग आहे, पर देवनागरी में असां उन्हनि खे तमामु सुठे नमूने ट्रेन करे सघंदा आहियूं ऐं उहो असां कंदासीं बि। ऐं जेसीं ताईं असांजी NEP जो इम्प्लीमेंटेशन जो सुवाल पैदा थियो त ग्रास रूट लेवल तां जेका प्राइमरी, प्री प्राइमरी ऐं प्राइमरी एजुकेशन आहे असां पंहिंजनि ॿारनि खे पंहिंजे घर में ॾियूं ऐं जिते जिते कंड्यूसिव इन्वायरमेंट आहे। तव्हांजो इंटरनेट तव्हांखे धोखो ॾेई विया लॻे थो। नहीं चल रही ना अभी। हाँ, साईं भगवान बालाणीअ जी इंटरनेट जो शायदि मुंहिंजो आवाज़ ॿुधण अचे थो? हा अचे पियो, म्यूट कान आहियां। ओके, त हाणे असीं बाक़ी जेको असांजो हिकिड़ो ॿियो भरत भाटिया भाऊ आहिनि, असीं उनखे चवंदासीं त हाणे पंहिंजा वीचार रखनि ऐं इन खां पोइ असीं 2 टे ॻाल्हियूं ईश्वर भाऊ खे चवंदासीं त श्री डॉक्टर जेके हेमू कालाणी स्कूल जा CEO आहिनि, जिन हेतिरो सुठो ॻाल्हायो आहे, जिन जे मन में काफ़ी शंकाऊं आहिनि, उनजो निवारण कंदा ईश्वर भाऊ ऐं उहो सभिनी खां लास्ट में थींदो। इन खां पहिरीं हाणे भरत भाटिया महिरबानी करे ॻाल्हाइण शुरू कनि। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सभ खां पहिरीं त मां हीअ जेकी तव्हां माना आशा चाहियां थी, जेका सिंधी संगत जे थ्रू जेकी सिंधीअ में ऐप विधी लर्न सिंधी, उनजो सभ खां वॾो फ़ाइदो त मां चवां थो मुंहिंजे पोटे खे थियो, जेको 2 महीने जे अंदरि हिन जी महिनत अहिड़े रंग लाई जो हिन सिंधी बैत एॾा सिखिया आहिनि, हिन सिंधी उचार एॾा सिखिया आहिनि 2 महीने जे अंदरि। त इहो मां 2 मिंटे खां पोइ ईअं चाहींदुसि मुंहिंजो ॿार बि तव्हां सां 2 मिंट ॻाल्हाईंदो, तव्हांखे ॿुधाईंदो, ॿियनि खे प्रेरणा मिलंदी त असीं बि छो न ॿारनि खे विझूं सिंधीअ में ऐं सिंधी फटाफट सिखी वञूं। ऐं हिकु वारी जेकॾहिं मां इहो सोचां थो 4-5 साल या 3 साल बि ॿार सिंधी सिखी विया त अॻियां हली असांजे सिंधी क़ौम खे वॾो फ़ाइदो थींदो ऐं इहो असांजो फर्ज़ु आहे। मुंहिंजे ॻाल्हाइण जो मतिलबु इहो, जेको बि हाणे वीचारनि मोहन ज्ञानीअ खां वठी आख़िरी बालाणी साहिब ताईं जिन बि ॻाल्हायो, जंहिंमें आसानंद न्यालाणी साहिब मुंहिंजा दोस्त आहिनि, तंहिंखां सवाइ एमवी सदा रंगाणी,
ॿियनि जेको गोबिंद ॻाल्हायो, इन सभिनी जेके बि ॻाल्हायो ऐं कुझु ॻाल्हियूं पॉइंटूं बराबरि आहिनि त सिंधियुनि खे माली मदद सरकार ॾिए थी या नथी ॾिए, सिंधी स्कूल खुलनि था या नथा खुलनि, पर उन जे बारे में मां ईअं चईंदुसि त सिंधी जेके असांजूं संस्थाऊं आहिनि, पंचायतियूं आहिनि, उहे सभु गॾिजी करे जेकॾहिं सिंधीअ खे ज़ोर वधाइनि त सिंधी स्कूल पाण ई पंहिंजे लेखे बि खुली सघनि था। यानी कीअं सिंधी संस्थाऊं अॻियां अचनि, सिंधी पंचायतूं अॻियां अचनि, सिंधी माण्हू अचनि। हाणे सभ खां वॾो मुद्दो जेको आहे सो इहो आहे त सिंधी पेरेंट्स ॿारनि खे सिंधीअ में विझनि ई नथा। तंहिंजे करे ही जेको मोदी सरकार या गवर्नमेंट जेकी पॉलिसी कढी आहे जंहिंमें कंपलसरी एक्चुअली हक़ीक़त में हर कंहिंखे इहो पंहिंजो धर्म सम्झणु खपे। हाणे 3 ॻाल्हियूं मां ॿुधाईंदुसि 2 मिंटे जे अंदरि जेके ज़बरदस्त आहिनि। भई सिंधी हुजण जो फ़ख्रु छो हुअणु खपे? असांखे सिंधी सम्झे न, आई एम सिंधी, सम्झे न, आई एम सिंधी छो? मूंखे फ़ख्रु छो हुअणु घुरिजे, प्राउड छो हुअणु खपे? वाए? देयरफॉर आई एम टेलिंग यू वन थिंग। ॿुधो, हिकु त अॼांजी सिंधी क़ौम आहे जंहिंजा 2 सिंधी संत, संत कंवर राम ऐं संत वसंत शाह मुअलनि खे जीआरियो, जेको हिस्ट्रीअ जो वॾो रिकॉर्ड आहे। हिकु ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि जेका आहे, तव्हां ॾिसो सिंधीअ खे 52 अखर आहिनि, अल्फाबेट्स आहिनि, जॾहिं की ॿियनि ॿोलियुनि खे कोन्हनि। 26 अखर आहिनि। काका काकी हिंदीअ में ईअं चवंदव, अंग्रेजीअ में अंकल आंटी चवंदव। असां वटि कीअं क्लियर आहे, मासात मासी, चाचो चाची, पुफाट पुफर, निराण ॾेराणी भाॼाई, हिकु हिकु लफ़्ज़ क्लियर आहे जेको ॿी कंहिं भाषा में क्लियर कोन्हे। इहा ॿी ॻाल्हि। टी ॻाल्हि, अॼु तव्हां ॾिसो असां वटि जेके ही अखर आहिनि न, उन जे अंदरि तव्हां ॾिसो 52 अखरनि में ॾिसो सिलेट वारी स अलॻि आहे, स्वाब वारी स अलॻि आहे, संदूक वारी स अलॻि आहे। अहिड़े नमूने असां वटि जेको खज़ानो आहे, उन खज़ाने खे पेरेंट्स जॾहिं सम्झंदा त उहो ॿारनि खे ॾींदा त भई तव्हां हीअ ॿोली ज़रूरु सिखो। अञा ॾिसो असां वटि जेके सिंधी संत थी गुज़रिया आहिनि, या असांजो जेको शाह जो रसालो आहे, जर्मन राइटर लिखियो हो त शाह जो रसालो ज़बरदस्त महत्वपूर्ण आहे। उहो असां सिंधी वांझायल आहियूं पाण उनखां। असांजे शाह जे रसाले खे असां अॻियां न वधायो आहे। असां छो न कोशिशि कयूं? स्वामीअ जा सलोक छा घटि आहिनि? अॼु उन ज़माने में अॼु खां 100 साल अॻु लिखियो आहे। ॾिसो अॼु स्वामी जे सलोकनि में 2 लफ़्ज़ अहिड़ा सुठा लिखियल आहिनि, भई माया अचणी वञणी कहिड़े कंहिंजे भाए, कंहिंजी चोर खणी वञनि, कंहिंजी राजा खाए, कंहिंजी सारे भाए त कंहिंजी धूर में जाए, सफली थींदी साई या खर्ची साईं जे नाव ते। अॼु माया जे पुठियां माण्हू त पइजी विया आहिनि, पर जेकॾहिं इहो ज्ञान बि उन स्वामी साहिब चवनि रहिया बचूमल लुंड जो, असांखे जेकॾहिं केरु सम्झे त ॾाढो सुठो थींदो। मां ख़ाली 2 अखर बाक़ी चवंदुसि त कीअं बि पंहिंजनि ॿारनि खे, जेके हाणे नंढा ॿार आहिनि, उन्हनि खे इहो माताउनि जो, माना भेनरुनि जो, नुंहरुनि जो, धीअरुनि जो फर्ज़ु आहे त सिंधी कीअं बि सेखारनि, पंहिंजे घर में सिंधी ॻाल्हाइनि। इहो हिकिड़ो झूलेलाल जो ईअं सम्झनि, जंहिं झूलेलाल असांखे एॾो वधायो आहे, इहो असांजो फर्ज़ु आहे, इहो असांजो कमु आहे त असीं ॻाल्हायूं। जेकॾहिं 2 अखर आशा मुंहिंजे पोटे खे ॻाल्हाइण ॾे त हू सभु अखर ॿुधाए सघे थो कीअं मां सिखियो आहियां फटाफट। राजा भाउ ठीकु आहे। हाणे ॿारड़े जो मूं ॿुधो आहे, अॻ में बि ॾाढो सुठो कमु कयो अथई। ठीकु आहे, असांजी लर्न सिंधी ऐप बराबरि सुठी आहे ऐं हुन मां कमु कयो आहे। हाणे मां अर्ज़ु कंदसि, आई थिंक मिस्टर किशोर पिशोरी खे ॻाल्हाइणो आहे। हिनखे 1 मिंट मां ॾियांसि, ॿोली सघंदसि भंत कोठीस 1 मिंट ॾीस। हा वठी ॿुधो आशी। हा अच्छा ॿुध, मां दादा उत्तम ऐं सुंदरी उत्तम चंदानी माता साहिब खे बि यादि थो कयां, जिन तव वांगुरु कोशिशि कई हुई ऐं हाणे तो उनजे कम खे वधायो आहे। भॻवानु कंदो त हिन कम में तोखे ॾाढी कामयाबी मिलंदी, इहा मुंहिंजी दुआ आहे। हाणे 1 मिंट सोहम सां ॾेखारीनि त ॿियनि ॿारनि खे इहो तजुर्बो मिले। ॿुधाए 1 मिंट ॾीस, छाकाणि जो हिते ॿार आहिनि कान राजा भाउ। जेके विद्वान आहिनि असांजा उहे त ॿुधंदा सम्झंदा न, भई 2 महीने में ॿार सिखी सघे थो। वे हिते मां तव्हांखे अखरनि जी हिकु लाइन थो ॿुधाए सघां, जीअं त अलफ अंब, ब बदक, बे बकरी, पे पल्लो, भ भोलरो, त तारो, ढ ठूंठ, ट टमाटो, स सवाब, ऐं थ थेलो। ॾाढो सुठो, महिरबानी। सोहम असांजे क्लास में बि ईंदो आहे ऐं सचमुच ॾाढे सुठे नमूने में सिखे पियो। इहा असांखे ख़ुशी आहे। त
त ॿार सचमुच लर्न सिंधी ऐप मां हिन जी उमिरि 8 साल आहे, इन मां ॿार सॼी सिंधी लिखणु पढ़णु सिखी सघनि था। हाणे असीं मां मिस्टर किशोर पिशोरी खे चवंदसि त हू पाण ॻाल्हाइणु शुरू कनि ऐं पंहिंजा वीचार रखनि। बसि टाइम अची पूरो थियो आहे, तंहिंजे करे तव्हां ॾिसिजो कहिड़े नमूने में तई पंहिंजी ॻाल्हि रखो था। ठीकु आहे भाऊ? जय झूलेलाल। धन्यवाद आशा मैडम, प्रेसिडेंट मनसुखानी सर, मुंहिंजा बारानी, ऑनरेबल ट्रस्टी माया शाहनी निरंजन सर। मां शुक्रगुज़ार आहियां कि हिकु त फ़ख्रु आहे कि मां सिंधीअ में कम्युनिटी खे बिलोंग कंदो आहियां ऐं जेको बि आहियां मां सिंधीअ जे करे आहियां, सिंधियत जे करे आहियां। इम्पोर्टेंट इहो आहे जॾहिं जंहिं रियलाइज़ कयो त उहो क़ौम खे वधीक ॾींदो। भले मूंखे सिंधी ईंदी कान्हे पर मुंहिंजा रूट्स जेके आहिनि उहे सिंधु नगर सां ठहियल आहिनि। मां अॼु बि उल्हासनगर सिंधु नगर चवणु वधीक पसंदि कंदुसि ऐं चाहींदुसि हीअ जेका सिंधी ॿोली जेका प्यारी ॿोली आहे जंहिंमें richness are not only in language but in people also should grow and prosper. Sure. असांजा प्रेसिडेंट मनसुखानी सर हमेशह सिंधी ॿोली खे वाद कंदा आहिनि ऐं जेतिरियूं बि स्कॉलरशिप्स आहिनि regardless of caste creed he has always sponsored the Sindhi language students. मां पंहिंजे पारां कोशिशि कयां थो, तव्हां मुंहिंजे कॉलेज में बि आया, कोशिशि कयां थो कि पेरेंट्स जेके एडमिशन वठनि था उन्हनि खे सिंधी अचणु खपे, सिंधी ॻाल्हाइनि, सिंधी ॿोलाइनि। ऐं नई उन्हनि खे उन वार्ड खे बि असां एनरोल था कयूं सिंधी ऑनलाइन कोर्सिस में। ऐं असांजी मैडम जेका शोभा मैडम जेका NCP सां जुड़ियल आहे, उहा देवनागरी स्क्रिप्ट में कोशिशि कंदी आहे कि सिंधी ॿार जुड़नि, तव्हां कोशिशि कंदा अरेबिक स्क्रिप्ट में जुड़नि। रिगार्डलेस ऑफ स्क्रिप्ट वी आर ट्राइंग टू inculcate Sindhis. Let me tell you, जीअं तव्हांजे स्पीकर्स चयो लर्नड स्पीकर्स, सिंधी एकेडमिशियंस अगरि वधीक जुड़नि, छा की ज़रूरत आहे नए सिंधी क़ौम में एजुकेशन पॉलिसी में PhD थियण जी। ऐं असां जेतिरा जल्दी क़ौम खे फैलाईंदासीं PhD थी करे, पोइ भले PhD अकाउंटेंसी में हुजूं, PhD कॉमर्स में हुजूं, PhD इकोनॉमिक्स में हुजूं, पर असां जेतिरा ई ॿार आहिनि उहे सिंधी में यानी सिंधी एकेडमिशियंस थियनि तॾहिं उहा सिंधी क़ौम वधी सघंदी। मुंहिंजो चवणु इहो आहे कि जीअं प्रेसिडेंट कुशु मनसुखानी सर हिकु हिकु हीरो चुनींदा आहिनि पंहिंजी इंस्टीट्यूशन्स लाइ, ख़ासि करे सिंधी, त उअं ई असां वटि वधीक एकेडमिशियन हूंदा त असांजी जेके इंस्टीट्यूशन्स आहिनि, ख़ासि करे मां ॾिसंदो आहियां कि असां 8-9 कॉलेजिस मां अॼु 15-16 कॉलेजिस आहिनि ऐं 20-25 हज़ार ॿारनि मां 45,000 ॿार थियनि। हीअ तॾहिं पॉसिबल आहे जॾहिं असांजा सिंधी एकेडमिशियंस वधनि, प्रिंसिपल्स थियनि ऐं मां चाहींदुसि हिन में सभु इंस्टीट्यूट अची करे सभु जॉइन कयूं ऐं ग्रो कयूं। थैंक यू आशा मैडम। ॾाढो सुठो लॻो। भाऊ तव्हां इहो कोन ॿुधायो अथई प्रिंसिपल आहियो कहिड़े कॉलेज जो सॼो नालो त ॿुधायो, सभिनी ख़बर न हूंदी, MMK जो सॼो नालो ॿुधायो। श्रीमती मितीबाई मोतीराम कुंदनानी कॉलेज जेको असांजे बांद्रा KM कुंदनानी सर जे मदर जे नाले ते स्थापित आहे। अॼु 60 साल इन कॉलेज जा पूरा थिया आहिनि ऐं अॼु मां गर्व सां थो सघां कि फर्स्ट ऑनलाइन सिंधी प्रोग्राम was initiated by us in NCPACL where we had 30 students, out of which one was Gujarati student. He learned Sindhi. So that is the credit which this college can say to me. Thank you, madam. ॾाढी ख़ुशी थी। ऐं हाणे आख़िर में मां बसि सभिनी जो ॻाल्हियूं पूरियूं थियूं न, हा बाक़ी बचियो केरु? साईं ईश्वर भाऊ तई हाणे कुझु चवणु चाहियो था, इन्हनि खे कुझु ॿुधाइणु चाहो था? ईश्वर भाऊ ख़ासि करे जेके सुवाल आया आहिनि तिन जे बारे में, हा उहे ई उन्हनि जा ई जवाब ॾियणा आहिनि न, तंहिंजे करे लेट अस स्टार्ट दैट। तव्हां ॻाल्हाइणु शुरू कयो। भाउ सुवाल चयो त छा उहो स्कूल केरु स्टार्ट कंदो, गवर्नमेंट उहो स्टार्ट कंदी छा? मुंहिंजो जवाबु आहे त असांखे पाण सिंधियुनि खे स्टार्ट करणु खपनि स्कूल, असांजा हलनि पिया ऐं वधीक स्कूल असीं क्रिएट करे सघूं था। पर असांखे ॾिसी गवर्नमेंट बि कंपेल थींदी अकेली करण लाइ, जहिड़ी तरह सां 47, 48, 49, 50, 51, 52 में अजमेर जहिड़े शहर में गवर्नमेंट जा 40 प्राइमरी सिंधी स्कूल ऐं हायर सेकेंडरी ताईं 3 स्कूल गवर्नमेंट जा हलंदा रहिया। जेकॾहिं घुर्ज आहे
घुराए ऐं स्टूडेंट्स अवेलेबल आहिनि त गवर्नमेंट बि अॻिते हली कंदी, पर हीअं हिमत पंहिंजी करणु खपे असांखे सिंधियुनि खे, ऐं असीं ज़रूरु कामयाबु थींदासीं। ॿी ॻाल्हि, हिननि चयो माइट तयारु कोन्हनि त उन्हनि खे कीअं तयारु कयो वेंदो। जंहिं वक़्तु माइटनि खे पतो पवंदो त सिंधी पारणी आहे, हिंदी पारणी आहे, या रुगो लोकल लैंग्वेज में नंढे हूंदे खां ॿार खे पढ़ाई करणी आहे ऐं इंग्लिश में न, त उन्हनि लाइ ऑप्शन ई कहिड़ो आहे। सोच दिमाग़ लॻाइण सही ॻाल्हि आहे, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु बराबरि आहे। जीअं असांखे हिते माण्हू पंहिंजो महाराष्ट्र में जे हिकु माइट खे केरु चयो भई तूं पंहिंजे ॿार खे मराठी मीडियम में सिखिया ॾे या सिंधी मीडियम में सिखिया ॾे, त हू ज़रूरु सिंधी मीडियम पसंदि कंदो, छाकाणि जो मराठीअ सां असांजो कहिड़ो वास्तो कहिड़ो आहे, असांजो जज़्बो ई ॻंढियल न आहे उन्हनि सां। हा भाऊ, अॻिते हलूं। मज़े जी ॻाल्हि त ॾिसजो, जेके STC स्कूल्स आहिनि, हिकिड़ो गवर्नमेंट जो आहे तंहिंमें 50% सीट्स आहिनि सिंधियुनि जे लाइ रिजर्व थियल। सिंधी जे नथा कनि त सिंधीअ वारी सीट लोकल या मुस्लमान वठी सिंधी देवनागरी में सिखी उहे सीट्स पिया ऑक्यूपाई कनि, त गवर्नमेंट तंहिंजे करे असांखे का बि चिंता कोन्हे, गवर्नमेंट न कंदी तॾहिं असीं सक्षम आहियूं, सभु कुझु करे सघंदासीं। ॿी ॻाल्हि, हुननि जो हो त गवर्नमेंट ग्रांट ॾींदी या न ॾींदी। गवर्नमेंट ग्रांट ॾियण जिन बि स्टेट में आहे ॿधल आहे, छाकाणि त सिंधी 8th शेड्यूल में मञता प्राप्त ॿोली आहे, तंहिंजे करे गवर्नमेंट कंहिं बि हालत में रोके कोन सघंदी। ऐं अॻिते हली 3rd खां 5th ताईं त अलाउड ई आहे, तंहिंखां पोइ हायर सेकेंडरी ताईं न फ़क़ति सब्जेक्ट, ग्रेजुएशन, पोस्ट ग्रेजुएशन, PhD ताईं सिंधीअ जी प्रोविजन आहे। असां वटि अजमेर मां गाइड्स आहिनि जेके PhD लाइ गाइड वेठा कनि, बॉम्बे में आहिनि जेके गाइड वेठा कनि PhD लाइ, गुजरात में। तहिड़ी तरह सां कंहिं बि चिंता जी ॻाल्हि कोन्हे। ऐं जेकॾहिं हिननि खे इहो ख़बर पइजी वई त रोज़गार में बि जेको असांजी शायदि कमज़ोरी आहे, नौकरियूं आहिनि चाहे धंधा आहिनि, उन में सिंधीअ जो उपयोग आहे। ऐं जेकॾहिं नौकरियूं बि सुठियूं मिली सघनि थियूं ऐं धंधनि में बि अपॉर्चुनिटीज़ वधी सघनि थियूं, धंधे वारा बि खणंदा, त इन खां बहितर कहिड़ी अपॉर्चुनिटी ईंदी। मां सम्झां थो जेके बि दिक़तूं आहिनि उन्हनि खे चङी तरह पूरो करण लाइ इवन अॼोके हिन मीटिंग में ई अहिड़ा शख़्स हुआ ऐं उन्हनि जा जेके कनेक्शन्स आहिनि, असां वॾी दिलि वारा सिंधी हिकु हिंदुस्तान में न, सिंधी घटि में घटि 20 मुल्कनि में वॾी दिलि वारा मां पाण अखियुनि सां ॾिसी चुको आहियां, त उहे कीअं मदद करण लाइ कंहिं बि सिंधी कार्य लाइ दिलि खोले मदद करण लाइ तयारु आहिनि। उनजी असांखे रिसोर्स लाइ चिंता न करियो, हींअर खां ई तयारी करायूं, केरु उन्हनि खे पारे सघंदा। ऐं ॿी ॻाल्हि, जेको नओं स्कूल शुरू करियो, जेकॾहिं उन में फैसिलिटीज़ हीअं हलाईंदड़ स्कूलनि खां जे ॿीड़ियूं ऐं टीड़ियूं रखूं ऐं साॻी फी रखूं, त कीअं न कीअं हलंदड़ स्कूलनि मां ॿार ॾिसो त कीअं न असां वटि पाण में हिमत आहे त सभु कुझु करे सघंदासीं। मूंखे ॾाढो अॼोकी जेका मीटिंग रही आहे तंहिंमें भाउरनि ऐं भेनरुनि जेका तयारी कई आहे, जेका गहराई में विया आहिनि ऐं जेके वीचार शेयर कया अथनि, जनरल न स्पेसिफिक पॉइंट्स खणी त हिन रिपोर्ट में कीअं भेण जीअं असांखे ॿुधायो हिन क्लास में ही अहिड़ी तरह सां जेकॾहिं इन जो दाइरो वधाए वधीक इन्वॉल्व थींदासीं त कामयाबी सोराना असांजा पेर धन्यवाद। अच्छा, त हाणे असीं अची पुॼाणी ते पहुता आहियूं। मां चवंदसि सभई पंहिंजी कैमरा चालू कयो त असीं घटि में घटि सभिनी जो हिकिड़ो फोटो त कढूं। ऐं तव्हां इन ॻाल्हि जो विश्वास रखिजो त जिते चाह आहे उते राह खुली वेंदी आहे पाणी। ऐं सिंधी संगत उहा संस्था आहे जेका ॿोलीअ जे लाइ हर मुमकिन कोशिश करण लाइ तयारु आहे। जुदा सां असीं सिंधी क्लासिस जीअं राष्ट्रभाषा प्रचार समिति कया हुआ, असां अहिड़ा क्लास शुरू करण जी बि योजना रखूं था। असीं सभु कुझु करे सघंदा आहियूं, किताब ठाहे सघंदा आहियूं, टेक्नोलॉजी जा असां वटि सॉफ्टवेयर जा स्पेशलिस्ट आहिनि। ऐं असां सिंधियुनि वटि वॾी ॻाल्हि पंहिंजे मन जी शक्ति आहे जेका असां वटि भरपूर आहे। असीं कंदासीं, पंहिंजी ॿोलीअ खे अॻिते वधाईंदासीं ऐं सचपच त हर को माण्हू अॻियां ईंदो। ख़बर अथव, पैसनि जी मूं तव्हांखे पहिरीं चयो, असां वटि कमी कान्हे, असां वटि दिलदार सिंधी आहिनि जेके सभु असां सां गॾजंदा। सो असीं हिन
प्रोग्राम खे हाणे पुॼाणीअ ते आणूं था। महिरबानी करे ॿिए कंहिंखे ॿियो को सुवाल हुजे त ज़रूरु पुछे, ज़रूरु चए। मां हिकु दफ़ो वरी सिंधी संगत तरफ़ां तव्हां सभिनी जी शुक्रगुज़ार आहियां ऐं हेतिरो सुठो जेको तव्हां मूंखे रिस्पॉन्स ॾिनो। तव्हां विमी मैडम जेको सॼो सिंधीअ में इहा पंहिंजे सिर सुठी ॻाल्हि आहे जेका मूंखे ख़बर कान हुई त इहा न्यू एजुकेशन पॉलिसी सॼी सिंधीअ में बि मिली सघे थी, असीं पढ़ी सघूं था। मां त इहा ॻाल्हि ॿुधी करे ॾाढी ख़ुशि थी आहियां ऐं मूंखे पक आहे त तव्हांखे बि इहा ख़बर कान हुई। जीअं कॉन्स्टिट्यूशन सिंधीअ में सिंधोलॉजी जे तरफ़ां ठाहियो वियो, कयो वियो, तॾहिं इहो असांजो इंडियन कॉन्स्टिट्यूशन जेको आहे उहो बि सिंधी लिपीअ में तव्हांखे मिली सघे थो इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी मां। ऐं ही जेके ॿिया माण्हू आहिनि जेकॾहिं उहे बि पंहिंजो वीडियो चालू कंदा त पोइ मां सभिनी जो फोटो कढी सघां थी। त इहा ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो असीं सभु जुड़िया आहियूं ऐं सभु कमु कंदासीं गॾिजी। कीअं आहे न? सभई चओ ज़रूरु कंदासीं। ईअं आहे न? कंदासीं न? ॾाढो सुठो। हा, न त साईं घणे खणे छपर खणी वेंदो आहे, असीं सॼो पहाड़ खणी सघंदा आहियूं। सिंधियुनि में इहा ताक़त आहे। सो लेट्स प्लान टू डू। ठीकु आहे न? हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। तव्हांजो हाणे हिकिड़ो फोटो निकिरी वञे ऐं इहो असीं यूट्यूब ते विझी छॾींदासीं। ॾाढो सुठो लॻो हिकु दफ़ो वरी। महिरबानी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। धन्यवाद सभी खे जाम जाम धन्यवाद। शुक्रिया शुक्रिया। महिरबानी महिरबानी। शुक्रिया आशा मैडम, शुक्रिया। टीचर और बच्चे कहाँ से आ गए? डिम्पल पलवानी। आशा मैडम जे लाए बहुत शुक्रिया, बड़ी मेहरबानी। सिंधियों की जिंदगी में हुजूर आप आए। किशन चंद बेवस हिकु हंधि लिखियो आहे, किशन चंद बेवस असांजी भेण, कर दुनिया में दिल वडेरी तू भी रह मां भी रहा। बराबर है। कर दुनिया में दिल वडेरी तू भी रह मां भी रहा, आण मन वृत्तिय में फेरी तू भी रह मां भी रहा। बिल्कुल बिल्कुल।